बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह जो पहर हमेशह इहा ॻाल्हि कंदी आहियां त सुठो हिकिड़ो पहर थींदो आहे। पूरे ॾींहं में काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खे सुबुह जो पहर तमामु घणो वणंदड़ लॻंदो आहे। सुबुह जो हिकिड़ो फ्रेश जेकॾहिं मॉर्निंग हूंदी आहे त पोइ ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रंदो आहे। जेकॾहिं तव्हां सुबुह जो सवेर उथण वारा माण्हू आहियो त पोइ यकीनन सुबुह जो पहर ई अव्हां सभिनीनि खे सुठो लॻंदो हूंदो। अॼु जो प्रोग्राम ऐं अॼु जी जेका शख़्सियत मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहे त मां यकीनन कॉन्फिडेंटली चई सघां थी त 110% मुंहिंजो प्रोग्राम अव्हां ताईं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदो, ॾाढो काराइतो ऐं ॾाढो लाभाइतो पहुचंदो। छो त जंहिं माण्हू जो सुठो एक्सपीरियंस हूंदो आहे, सुठो एक्सपोजर हूंदो आहे, सुठो पढ़ंदड़ उहो माण्हू हूंदो आहे, समाज में कुझु सुठो कॉन्ट्रीब्यूट कंदड़ उहो माण्हू हूंदो आहे, उहा शख़्सियत जॾहिं असांजे साम्हूं मौजूदु हूंदी आहे त मूंखे लॻंदो आहे त असांखे बि घणो कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। पर प्रोग्राम हिकिड़ो रिकॉर्ड में ईंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हुनखे कॾहिं बि ॾिसी सघूं था यूट्यूब ते, फेसबुक ते हाणे त पेज बि मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां। सेगमेंट टू सेगमेंट उते बि प्रोग्राम्स जेको आहे सो अपलोड थींदा वेंदा आहिनि, सेगमेंट्स अपलोड थींदा वेंदा आहिनि, त तव्हां उते बि इज़ीली ॾिसी सघंदा आहियो, शेयर करे सघंदा आहियो। ऐं अव्हांखे तरीक़ेकार ख़बर आहे त स्क्रीन ते हेठि ॾिनल नंबर हले पियो, उनखे तव्हां डायल करे सघो था ऐं प्रोग्राम में शामिलु थी सघो था। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव अव्हां ताईं पहुची रहियो आहे ऐं मेहरान टेलीविज़न जूं ही ख़िदमतूं आहिनि। सुबुह मेहरान प्रोग्राम आहे ऐं हमेशह चवंदी आहियां त प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो आहे। नाज़रीन, कुझु वाक़िया अहिड़ा थींदा आहिनि, माना हूअं त रोज़ जी बुनियाद ते असां जेको आहे न घणा सारा वाक़िया ॾिसी रहिया हूंदा आहियूं, पर कुझु वाक़िया वाक़ई में तमामु घणो असांखे जेको आहे न ॾुख रसाईंदा आहिनि ऐं सम्झ में न ईंदो आहे त भला हीअ कहिड़ी दहशत गर्दी आहे, छा पियो थिए ऐं केसीं ताईं इहो थींदो रहंदो। ऐं सम्झी विया हूंदा त मां ॻाल्हि करणु चाहियां पई ताज जो साहिब जिन जी। ऐं घर हिकिड़ो उहा जॻह आहे जिते इंसानु जेको आहे न सिक्योर पाण खे महसूसु कंदो आहे। घर ईंदो आहे त थक मिटिजंदा आहिनि ऐं माण्हू माना आराम सां सुकून सां उते अची पंहिंजा सभु मसइला ॿाहिरि जा ॿाहिरि ई विसारे ईंदो आहे। घर सुकून जी जॻह हूंदी आहे। हाणे घर जी उहा जेका दीवार आहे उनखे जेकॾहिं ओरांगे उनखे पामाल करे जेकॾहिं कुझु पुलिस ऑफिसर्स अचनि था, कुझु न पर 20 मोबाइल्स उन्हनि जे घर जे आॾो बीहनि थियूं ऐं 200 खनि पुलिस एहलकार उन्हनि जे घर में अचनि था। पोइ हाणे ख़बर न आहे त कहिड़ो दहशतगर्द या कहिड़ी दहशतगर्दी आहे जो उन्हनि खे पकड़णु अचनि था ऐं हीउ कहिड़ो मैसेज असांजी सोसाइटी में वञे थो, कीअं हीउ मैसेज असांजी सोसाइटी में स्प्रेड थिए पियो। पाण महानदीप ऐं उन्हनि जेतिरो बि लिखियो आहे, जेतिरी बि ताज साहिब जिन जी कॉन्ट्रीब्यूशन आहे, तमामु बहितरीनु उन्हनि जी कॉन्ट्रीब्यूशन आहे, उन्हनि ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे। उन बाबति अॼु जे प्रोग्राम में मां ॻाल्हि ॿोल कंदसि। पर जेके आयल मौज़िज़ महिमान आहिनि, पहिरियों उन्हनि जो तारीफ़ अवां साण कराईंदी हलां त पाकिस्तान टेलीविज़न सां उन्हनि जी हिकिड़ी गहरी वाबस्तगी, पाण डायरेक्टरशिप ते रहिया, ड्रामास जी ॻाल्हि कयूं या पाण म्यूज़िक जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ी सुठी ॼाण रखंदड़ हिकिड़ा बहितरीनु शाइर, जीअं मूं पहिरीं बि चयो त हिकिड़ो सुठो कॉन्ट्रीब्यूशन पंहिंजी सोसाइटी में कुझु सुठो कॉन्ट्रीब्यूट करणु। ऐं उनखां अलावा जेकॾहिं संदन मां ॻाल्हि कयां थी त शाइरी जॾहिं बि जेतिरी बि शाइरी उन्हनि जी पढ़िजे थी त ॾाढी ख़ूबसूरत लॻे थी। पर हिकु अमर शाइरी तुंहिंजी यादि जी वरी आ वीर, जंहिंखे सरमद सिंधी ॻायो ऐं उनखे हयात बणायो, अमर बणायो। ऐं सम्झी विया हूंदा समी बलोच साहिब जिन जी मां ॻाल्हि करे रही आहियां। समी बलोच साहिब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, अव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हक़ मौजूद तव्हां सां गॾु, सदा मौजूद, सिंध खे बि हक़ मौजूद, सिंध मौजूद, सदा मौजूद। जी सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो करम, माशाल्लाह ज़बरदस्त। हैदराबाद जी सुबुह ऐं हूअं त माशाल्लाह सां अवी कराची में रहो था, त हैदराबाद जी सुबुह अव्हां जे लाइ कीअं हूंदी आहे? माशाल्लाह ॾाढी वणंदड़ सुबुह। मां त राति जाम शोरो में हुयुसि जी, इन करे जाम शोरे जी हवा जेका आहे उहा त ॾाढी पुरसुकून आहे ऐं ॾाढी थधिड़ी थधिड़ी हीर पई लॻी। जीअं तव्हां ज़िक्र कयो तुंहिंजी यादि जी वरी आ वीर, त उहा थधिड़ी हीर हुई। हा, तुंहिंजी यादि जी वरी आ वीर। बिल्कुलु, जॾहिं बि इहे सुठो ॿुधूं था त अव्हां जी जेका कॉन्ट्रीब्यूशन आहे उहा साम्हूं ईंदी आहे। सर, हिकु शाइर ऐं असांजे समाज जा तमामु घणा मसइला, स्टार्टिंग में ताज साहिब जिन जी ॻाल्हि कयमि, कीअं हिन वाक़े खे तव्हां ॾिठो आहे, छा चवणु चाहींदव? ॾिसो, असांजो मुआशिरो शाइर, अदीब, दानिश्वर
अफ़साना निगार ॾाढा हिसास हूंदा आहिनि। बिल्कुलु। हाणे उन हिसास ते बल्कि मूंखे यादि थो अचे त असांजो मरहूम आगा सलीम तमामु वॾो असांजे सिंधी अदब जो नालो, जेको चवंदो त दुनिया जे क़ौमुनि मां सभ खां वधीक सिंधी क़ौम पंहिंजे अदीब शाइर दानिश्वर खे मान ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे, पर ख़बर न आहे छो रियासत उन्हनि खे उहा रिस्पेक्ट नथी ॾे। ऐं इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हालांकि रियासत उन्हनि खे एॾनि वॾनि एवॉर्डनि सां नवाज़े बि थी। वेंदे प्राइड ऑफ परफॉर्मेंस, जंहिंखे तव्हां प्राइड ऑफ परफॉर्मेंस था ॾियो, उनजो उहो मान त रखो, उहा इज़त त रखो। तव्हां पंहिंजी ॾिनल एवॉर्ड जी बि नथा रिस्पेक्ट कयो त पोइ तव्हां मां छा असां जेको आहे सो उमेदु रखो, छा एक्सपेक्ट कयूं? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। अच्छा, भला हीउ सभु केसीं ताईं हलंदो, छा था सम्झो? इहो असल में ॻाल्हि इहा आहे त असांखे इशू पॉलिटिक्स जे हवाले कयो वियो आहे ऐं बाहि में उछलायो वियो आहे त असां सदाई माण्हू रुॻो असांजो वक़्तु थो गुज़रे एहतजाजनि में, मुज़ाहिरनि में, ख़बर न आहे हिन जे पोयां लिकल कहिड़ा मसइला आहिनि जेका असांखां लिकाए करे असांखे कंहिं ॿिए कम सां लाथो वियो आहे। ऐं इहो अणखुटंदड़ सिलसिलो मूंखे नथो लॻे जेसिताईं असांजे क़ौम में, असांजे माण्हुनि में शऊर पैदा न थींदो त इहो हलंदो रहंदो सिलसिलो। ऐं शऊर जी कमी आहे जेको असांजो आम माण्हू बि, ऐं उन्हनि खे ॼाणी वाणी जाहिल रखियो वियो आहे, तालीम खां परे रखियो वियो आहे त जीअं हिन जिहालत अहिड़ी हिननि में घर करे वञे जो बिरयानी जी प्लेट ते त हाज़िर थियनि पर कंहिं कारज जे कंहिं लाभाइते कम जे लाइ अॻिते न अचनि। सही, बिल्कुलु सही। अच्छा, हुन खां अलावा स्टूडेंट्स जा काफ़ी सारा मसइला आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां बि इन टॉपिक ते पूरो प्रोग्राम कंडक्ट कयमि। सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं या टंडोजाम यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं या तमामु सिंधी असां जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि, इदारा आहिनि, इंस्टीट्यूट्स आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि कयूं। शागिर्दनि जे मसइलनि खे ज़रूरु हिन प्रोग्राम में रखणु चाहींदमि, छो त उस्तादनि जो को मसइलो थींदो आहे त हमेशह वेही हिते ॻाल्हाईंदा आहियूं, पोइ छो शागिर्दनि जे मसइले ते छो न ॻाल्हायो वञे। सर, हीअ जेके तमामु इशूज़ आहिनि ऐं हीअ हक़ीक़त में हीअ तालीम खे पोइ हिते धिकण वारा इशूज़ आहिनि, छा चवणु चाहींदा? न न, बिल्कुलु काफ़ी सालनि खां, काफ़ी अरसे खां इहे जॾहिं खां शागिर्द यूनियनूं ख़तमु कयूं वियूं आहिनि न त उन्हनि शागिर्दनि जे लाइ इलाही मसइला, हाणे ख़ासि तौर ते जेको तव्हां पोयनि ॾींहं जी ॻाल्हि था कयो या मारी हॉस्टल जी ॻाल्हि था कयो, टंडोजाम यूनिवर्सिटी जो राति धरणो पाण ॾिठोसीं। अच्छा, टंडोजाम यूनिवर्सिटी, इवन तव्हांखे मां ॿुधायां त जेके बि सिंध में तालीमी इदारा आहिनि उन्हनि जूं गर्ल्स हॉस्टलूं हाणे दारुल अमान जी सूरत इख़्तियार करे वियूं आहिनि। उन्हनि जी का बि मतिलबु इहा कान्हे त असां वटि उन्हनि खे को तहफ़ुज़ हासिलु कोन्हे। सही। ऐं जॾहिं असांजे नियाणियुनि खे को तहफ़ुज़ हासिलु न थींदो त कहिड़ो वालिदेन, कहिड़े उहो चाहींदो त असांजा ॿार इन्हनि इदारनि ताईं पहुचनि या इन मंज़िलुनि खे माणनि। इहा असांजे लाइ रियासत ई सभु कुझु रुकावटूं थी पैदा करे। ऐं मां इहो चवंदुसि त उन्हनि खे कुझु सोचणु घुरिजे, सम्झणु घुरिजे त जेकॾहिं पंहिंजी क़ौम खे तव्हांखे अॻिते आणणो आहे, का सुठी सोच ॾियणी आहे, का नवाण पैदा करणी आहे त पंहिंजे सिलेबस में बि अपडेट कयो उनखे। प्लस तव्हां जेके इहे ॻाल्हियूं आहिनि जेके चइजे त भई तव्हांजी मनफ़ी सोचूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करणो। सही, बिल्कुलु सही। शागिर्द सियासत जो जॾहिं सुवालु अचे थो त सर कीअं ॾिसो था शागिर्द सियासत खे? ऐं चयो वेंदो आहे न शागिर्द सियासत खां ई पोइ तमामु घणा उहे चहिरा असांखे या उहे माण्हू असांखे नसीबु थींदा आहिनि जेके पंहिंजी मुल्क जे लाइ, पंहिंजे खिते जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ कुझु बहितर करे सघंदा आहिनि। जी बिल्कुलु, तव्हां सही था चओ। छो त जेसि ताईं शागिर्द सियासत खे अॻिते न आणिबो ऐं शागिर्दनि में उहा सियासत पैदा न थींदी त पोइ अंगूठे छाप ई असांजा क़ौमी असेंबली, सूबाई असेंबली जा मेंबर थींदा ऐं इहे पढ़ियल लिखियल माण्हू न हूंदा। उन्हनि खां कहिड़ी पोइ उमेदु करे सघिजे थो जेसि ताईं जेकॾहिं को पॉलिटिक्स में, को इंटरनेशनल रिलेशन्स में या जर्नलिज़म में कोई सहाफ़त में अॻिते अचे त उहो पढ़ियल लिखियल जेसि ताईं न ईंदा त पोइ असांजे लाइ इहे मसइला ज़रूरु पैदा थींदा। बिल्कुलु, बिल्कुुलु। अच्छा, ओवरऑल असां जेकॾहिं सर एजुकेशन जी ॻाल्हि कयूं, तालीम जी ॻाल्हि कयूं, दुनिया जी वरी तालीम असां भेट जॾहिं कयूं था, फिनलैंड खे ॾिसो, चाइना खे ॾिसो, उतां जी जेका तालीम आहे उनखे हमेशह जेको आहे सो पहिरियों नंबर उन अहमियत ते रखियो आहे, प्रायोरिटी ते रखियो वियो आहे। पर असां पंहिंजे तालीमी इदारनि खे ॾिसूं, पंहिंजी तालीम खे ॾिसूं त पोइ हिते ॾींहों ॾींहुं असां जेको आहे न पोइ हिते धिकजंदा वञूं पिया। छा कारण आहिनि? ॾिसो, उनजो बुनियादी सबबु जेको आहे न, मां असांजी एजुकेशन आहे प्राइमरी एजुकेशन खां वठी। प्राइमरी एजुकेशन में उठ वांगुरु, गॾ वांगुरु ॿार ते हिकिड़ो ॿार त सथियो थो वञे
पर उन्हनि खे पोइ बि इल्मु ऐं शऊर नथो मिले। बिल्कुलु ॿाहिरनि मुल्कनि में तव्हां ॾिसंदो ॿार घर में किताब कोन खणी ईंदा आहिनि, पंहिंजे स्कूल में ई उते पढ़ी लिखी करे वरी उते रखी ईंदा आहिनि ऐं उहे फ्रेश जॾहिं घर में पहुचनि था त हू ॾाढा फ्रेश था रहनि, ॿिए ॾींहं जो इंतज़ारु था कनि त असीं स्कूल वञूं। हिते सुबुह जो असांजा ॿार सोचींदा त काश अॼु स्कूल न हुजे। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, छो त हुननि जो स्केड्यूल ई इन तरीक़े सां सेट कयो। हाणे ॿार खां पुछियो वेंदो बाबा सुभाणे तूं छा खाईंदे, ब्रेकफास्ट हुननि जो उते आहे त ॿार इंतज़ारु कंदो सुभाणे मूंखे वञिणो, हुन खां पोइ मुंहिंजूं एक्टिविटीज़ आहिनि। ॿार खे इहो न हूंदो आहे त मूंखे वञी करे पेंसिल पकिड़े ऐं लिखिणो आहे ऐं ज़बरदस्ती टीचर मूंखे लिखाईंदी। ॾिसो न उतां जी नफ़्सियात ई वेंदी आहे। तव्हांखे मां ॿुधायां थो त ॿाहिरनि मुल्कनि में त इहो थो थिए त माण्हुनि जे कार पोर्चिस न आहिनि, गाॾियूं रोड ते बीठियूं आहिनि, घर जे दरवाज़नि जे ॿाहिरियों बीठियूं आहिनि, पर वॾो त छा आराम जो हिकिड़ो ॿार बि कंहिं गाॾी ते आङुर रखी वञे। एग्ज़ैक्टली इहा उन्हनि जी ॾिसो नफ़्सियात आहे, इहा सोच आहे उन्हनि जी। असां वटि त पहिरियों कंहिंजी बि गाॾी खे वॾो माण्हू अची पहिरियों टेक ॾेई बीहंदो, उन खां पोइ चाबी हूंदसि उहो खुर्चींदो हुनखे, ऐं इहो हुनखे ख़बर न आहे त इन माण्हू जंहिंजी गाॾी आहे उन वीचारे जो केॾो ख़र्चु थींदो हिन। बिल्कुलु बिल्कुलु, मतिलबु इहा सोचण जी ॻाल्हि आहे, मस्बत सोच रखण जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं मस्बत सोच खे तव्हां आम करणु था चाहियो त शऊर लाज़मी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, उन खां अलावा बरंदड़ जेको सिंध जो मसइलो आहे उहो पाणीअ जो मसइलो आहे। पाणी जंहिंखे पाण पंहिंजी जियापे जी जंग चऊं था, ऐं हिन वक़्तु बि मां सिर्फ़ु पुछड़ी वारनि जी ॻाल्हि नथी कयां, उहे माण्हू जेके पुछड़ी ते आबाद आहिनि, पर हर माण्हू खे पाणी जी उहा किलत जेको आहे सो महसूसु थिए पई। टैंकर माफ़िया जी त ख़ैर पाण ॻाल्हि नथा कयूं, पाण जो घर में पाणी पीऊं था उनजी बि पाण जेको आहे न क़ीमत अदा करे रहिया हूंदा आहियूं, पर उन्हनि माण्हुनि जो छा जेके पुछड़ीअ ते रहंदड़ आहिनि, जिन जो गुज़र सफ़र पाणी ते आहे, माल ते आहे, माल खे पाण मरंदे ॾिसूं पिया, उहे माण्हू लॾ पलाण ते मजबूर आहिनि। सिंध जी इहा सूरत हाल सर हिनखे कीअं था ॾिसो? शाइर जी मां सम्झां थो त वॾी हिकमत अमली सां इहो सभु कुझु कयो पियो वञे। असांखे त ताज़ो नसीर महमूद साहिबु हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे त असांखे हिननि 10-15 सालनि जो हिसाबु न घुरिजे, 100 सालनि जो हिसाबु। बिल्कुलु ठीकु। असां सां जेको ज़ुल्म थींदो थो रहे सिंध सां, त उहो 100 सालनि खां वठी पाणी जे सिलसिले में वॾो हिकिड़ो, हाणे कुझु वक़्तु अॻु में मोहतरम शाह ओस्तो साहिबु सुठा वकील आहिनि, जंहिं शुरू कयो हो कोर्ट में केस विझी करे त सिंध जो पाणी टेस्ट कयो वञे, किथे बि पाणी पीअण जहिड़ो न मिलियो। त असांजो जर एॾो ख़राबु निकितो, जंहिंमां इहे सभु शयूं जेके आहिनि, पहिरियों त हुननि शुरूआति कई त असांखे ज़हरीलो पाणी, खारो पाणी, गंदो पाणी असां ताईं पहुचायो वियो, ऐं उन खां पोइ उहो पाणी बि बंदि कयो पियो वञे। ऐं सुभाणे ईअं थींदो त असां वटि जेके मिनरल वाटर जूं बॉटल्स थी अचनि न, इहे बि पंजाब मां ईंदियूं, असां वटि कोन मिलंदियूं। सही सर, हू चवंदा आहिनि न गोल्ड प्लेटेड वाटर, मूंखे लॻे थो त असां जेको आहे न हुनजी क़ीमत वञी अदा कंदासीं जेकॾहिं इहा सूरत हाल पाण वटि रही त। ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे, ॾाढी ख़राबु, ॾाढो ॾुख थो थिए, अफ़सोस थो थिए त वरी असांखे ॾिसो न केॾो पाबंद कयो थो वञे त इन बारे में तव्हांखे एहतजाज जो हक़ बि न आहे। सही बाबा, ही एॾो वॾो ज़ुल्म तव्हां कयो था ऐं उन खां पोइ एहतजाज बि न करे सघो तव्हां, बाक़ी कहिड़ो रस्तो बचंदो? सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। पोइ माना असां वटि बचंदो छा? आख़िर असांजो हल छा आहे? हिकिड़ो मसइलो हूंदो आहे न, हुनजो हिकिड़ो हल हूंदो आहे, उन हल खे बि डिस्कस कयो वेंदो आहे, पर असां वटि सां ज़ुल्म इहो आहे त असांखे पोइ एहतजाज जो हक़ बि नथो मिले। अच्छा सर, उन खां अलावा मां ज़रूरु इहो ॼाणणु चाहींदमि त अव्हां जो माशाल्लाह हूअं त कराचीअ में रहो था, पर तव्हांजा दौरा बि थींदा रहंदा आहिनि, तव्हां ॿाहिरि बि वञो था, त ॿाहिरि जो माहौल, उतां जी नफ़्सियात, उतां माण्हुनि जी रहणी करणी कीअं ॾिसो था? वरी जॾहिं पंहिंजे मुल्क में अचो था त वरी साॻी सूरत हाल, उहा ई ज़हनियत। इन सिलसिले मां हिकिड़ो नंढड़ो मिसाल थो ॾियां। जी जी। ॿियो त पंहिंजूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि, पर मूंखे यादि थो पए त मां टेलीविज़न जो ई प्रोडक्शन ट्रेनिंग जे लाइ जापान वियो हुउसि। उतां जो टोक्यो में जॾहिं असां घुमियासीं फिरियासीं, एॾी साफ़ सुथराई, सफ़ाई, तव्हां ॾिसो रोड ॾिसो साफ़ सुथरा लॻा पिया हर शइ। पर जॾहिं उतां जो ट्रेनिंग पूरे करे जॾहिं मां वापसि पिया आयुसि न, त मां सोचियुमि हीअ टॉफ़ी खाधी आहे, हाणे इहो पनो मां किथे फिटी कयां? मूंखे जाइ न पई लभे अहिड़ी जो भई किथे डस्टबिन रखियलु हुजे, का शइ हुजे जंहिंमें गंद किचिरे जो को दॿो हुजे जंहिंमें असां उछलियूं न, असां उते ई रस्तनि ते पंहिंजनि घरनि में ईअं फिटी करे था छॾियूं। बाक़ी त हुननि इलाही अॻिते आहिनि, हुननि वटि ॾिसो दौरान पंहिंजे ट्रेनिंग जे, प्रोडक्शन ट्रेनिंग जे, असां स्कूलनि जा दौरा कया जिते हुन ॿारनि खे तरबियत नंढे लाइ खां मौसीक़ी जी बि तरबियत ॾियनि पिया, ऐं असां वटि त लावारिस शोबो आहे मौसीक़ी। सही ॻाल्हि। मां ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं असांजो फ़नकार चवंदो आहे त साईं असांजी हवाई रोटी आहे, हवाई रोज़ी आहे,
हीअ रोज़ी त असांजी हवाई आहे, मिले अलाए न मिले का ख़बर न आहे। जॾहिं त ॿाहिरनि मुल्कनि में इवन हिंदुस्तान में उते बुनियादी तालीम त ॾिसो मौसीक़ी छा आहे किथे पहुची चुकी आहे। असां वटि ॾींहों ॾींहुं ॾिसो बजाए असांजे उनखे उरूज मिलण जे ज़वाल पियो थो मिले, ऐं उनजो सबबु जेको आहे न उहो सम्झ में अचणु घुरिजे त छो थो ईअं थो थिए। असां सां असांजी हिकमत अमली अहिड़ी इख़्तियार करे। अॻे छा हो त लेखक शाइर अदीब पढ़ंदड़ पैदा कंदा हुआ, सही ॻाल्हि आहे, ऐं राॻींदड़ फनकार ॿुधंदड़ पैदा कंदा हुआ। हाणे रुॻो नचण वारा टपण वारा पैदा था थियनि। सही ॻाल्हि आहे। एॾो अफ़सोस थो थिए त असांजी सूरत हाल कहिड़े तरफ़ असांखे धिकियो पियो वञे। सही, बिल्कुलु सही। अच्छा सर, जेको स्टार्टिंग वारो टाइम हो थोरो उहो ओरा माना मां ॼाणणु चाहींदमि PTV जो जेको टाइम हूंदो हो पंहिंजो नेशनल टेलीविज़न जो, उते रागी जॾहिं ईंदा हुआ ॿुधो आहे त वॾियूं वॾियूं लाइन्स लॻल हूंदियूं, होस्ट खे जॾहिं अचिणो हूंदो वॾियूं वॾियूं लाइन्स लॻल हूंदियूं, कंहिं एक्टर और एक्ट्रेस खे अचिणो हूंदो त वॾियूं वॾियूं लाइन्स लॻल हूंदियूं। तव्हां थोरो उहो ॿुधाइजो उहो टाइम कीअं रहियो? ॾिसो उन में बि इहा हुई त कंहिं बि इदारनि जो मां त इहो चवंदुसि त इदारनि खे मज़बूत कयो वञे। इदारा मज़बूत थींदा त शख़्सियतूं पाणे ठहंदियूं वेंदियूं, पर असां वटि इदारनि खे दाव ते लॻाए शख़्सियतूं ठाहियूं थी वञनि, जंहिंजे करे इदारा तबाह थींदा था वञनि। ऐं इन करे इदारा उहे इदारा ॾिसो PTV जी शुरूआति जेका तव्हां ज़िक्र कयो त बराबरि हिकिड़ी तरतीब हूंदी हुई त बाबा जेकॾहिं रिसेप्शन ते को फ़नकार आयो, को आर्टिस्ट आयो, अदाकार आयो, पहिरियों उन्हनि जे लाइ ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी हुई एंट्री ॾियण बि। वॾा नाला हींअर त रहीम शाह, अरशद महमूद या ॿिया जेके बि वॾा वॾा फ़नकार आहिनि इहे बीठा हूंदा हुआ रिसेप्शन ते। असां जेकॾहिं रुॻो एंट्री ॾियूं त बि चवंदा साईं असांखे अंदरि त मोकिलियो, या असांखे रिसेप्शन सिक्योरिटी वारा घणा, छो त कुझु माण्हुनि में थिए थो अना गुरूर सभु शयूं थियनि थियूं। पोइ मूंखे रिसेप्शन वारा चवंदा तव्हांजे लाइ त जेको बि फ़नकार थो अचे असां बग़ैर पुछण जे मोकिले था ॾियूं, ऐं ॿिया डायरेक्टर था चवनि त तव्हां ॿुधायो मां न आहियां। मां चयो इहो ग़लति आहे। जेकॾहिं कंदकोट जे कववाज़ ऐं लाड़काणे में को दोस्त मिलण थो अचे, असां कुझु ॾेई नथा सघूं, मिली त सघूं था, चांहि त पियारे सघूं था। बिल्कुलु असांखे उहो पंहिंजो रवैयो ठीकु करणु घुरिजे। रवैयो ठीकु करणु खपे। अच्छा सर, इहा बि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तरबियत में शइ अचे थी न, तरबियत में इहे सभु शयूं काउंट थींदियूं आहिनि न। अवां खां थोरो चवंदा आहिनि त स्टार्टिंग खां स्टार्ट कजे। सो अव्हां जो जेको नंढपण जो माहौल हुयो, घर जी तरबियत हुई, अम्मा बाबा जी शफ़क़त, अव्हां जी एजुकेशन, उहो टाइम कीअं गुज़रियो? उहो ख़ुशनसीबी सम्झंदुसि मां पंहिंजी त प्राइमरी खां मुंहिंजी शुरूआति अख़बार पढ़ण सां थी, रिसालनि पढ़ण सां थी, छो त मुंहिंजे ख़ानदान जा कुझु सौट मासात पुफाट इहे यूनिवर्सिटी ताईं वेंदा हुआ, त उन दौर में सोहिणी रिसालो, महिराण रिसालो, इहे काफ़ी रिसाला निकिरंदा हुआ, उहे खणी ईंदा हुआ, पोइ शौक़ सां असां पढ़ंदा हुआसीं। उहे पढ़ण खां पोइ इन तरफ़ माइल थियासीं, छो त असांजे सॼी ख़ानदानी जॾहिं इहा तरबियत रही त तरबियत बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि वांगुरु उहा पंहिंजी जाइ ते रखे थी, हैसियत रखे थी हिकिड़ी, त बुनियादी तरबियत तव्हांजी कीअं थी आहे। ऐं उन जे करे ई मुंहिंजो अदब ॾांहुं लाड़ो या पंहिंजो इन जे तरफ़ शोबिज़ में जेको फ़नून लतीफ़ा जो अदब आहे उन तरफ़ लाड़ो बि इन करे ई थियो जो पंहिंजे ख़ानदान, पंहिंजे वालदेन उन्हनि असांखे तरबियत ॾिनी ऐं इज़त ॾियणु सेखारी माण्हुनि खे। त कीअं? सही सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। माना तव्हां वरी हंडायो बि न, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके उहे न एक्सेप्ट शयुनि खे घटि करे सघंदा आहिनि, या एडॉप्ट चऊं त उहे घटि करे सघंदा आहिनि। पर माशाल्लाह सां वरी तव्हांजो कमु बि एतिरो ख़ूबसूरत रहियो आहे। हिकिड़ो तव्हांजो जेकॾहिं पोर्टफोलियो ॾिसिजे त मतिलबु मां स्टार्टिंग में जॾहिं मूंखे ख़बर पई डायरेक्टर साहिबु ॿुधायो त समी बलोच साहिबु आहिनि, 2 मिंट मां शॉक थी वियमि त समी बलोच साहिबु त ठीकु आहे, तॾहिं मुंहिंजी बि स्टार्टिंग हुई त मां उन तरीक़े सां तव्हां सां शायदि इन तरह जो प्रोग्राम न करे सघियमि, पर 2 मिंट मां शॉक थी वियमि त सर जो हुन पोर्टफोलियो ते कीअं ॻाल्हाइजे। सो मां त ॾाढो लाइटली हिकिड़ो ॻाल्हायो हुयो त प्रोग्राम में वधीक तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी हलंदी। सर मां थोरो ॼाणणु चाहींदमि त स्टार्टिंग में जॾहिं तव्हां पढ़णु शुरू कयो त इंट्रस्ट डेवलप करिणो पवंदो आहे, तव्हांजो इंट्रस्ट कीअं डेवलप थियो? ठीकु आहे, किताब त हर कंहिंजे घर में हूंदा आहिनि, शेल्फ त हर कंहिंजे घर में हूंदो आहे, पर इंट्रस्ट डेवलप थियणु ॿी ॻाल्हि आहे। जी, उन में बि तरबियत में वालदेन जो हथु आहे, दोस्तनि जो हथु आहे, तव्हांजो हल्को कहिड़ो आहे दोस्ती जो। मसलन मां जॾहिं पंहिंजो कॉलेज यूनिवर्सिटी ताईं पहुतुसि त मुंहिंजा वेझा दोस्त अयाज़ गुल, अदल सूमरो, मुख़्तियार मलक, ताज जोए वारा या जेके नसीर मिर्ज़ा वारा, इहे सभु दोस्त जॾहिं उन्हनि जे हल्के में उथणु वेहणु शुरू कयोसीं त ज़ाहिर आहे हुननि जी तरग़ीब बि इहा हुई त
असां बि उन तरफ़ अॻिते क़दम वधायो ऐं उन ई अदब सां वास्तो रखियोसीं। इहो ई हिकिड़ो तरीक़ो हुयो बसि। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा सर, शाइरीअ जी जेका दुनिया आहे उहा हिकिड़ी माना मूंखे लॻंदो आहे ॾाढी अलॻि दुनिया आहे। ठीकु आहे, डायरेक्टरशिप हिकिड़ो अलॻि कमु आहे, ड्रामास खे ॾिसणु, म्यूज़िक जी ॼाण रखणु, पर शाइरी इज़ समथिंग एल्स। शाइरी ॾिसो न, शाइरी मां त इहो चवंदो आहियां त आमद आहे। कंहिं फनकार चयो त साईं मूंखे कलाम ठाहे ॾियो, मां चयोमांसि रखणु आहे ठाहे ॾियां। जंहिंजो नालो बाबा कलाम थो खणे उहो नाज़ुल थींदो आहे, ठहंदो न आहे। वाह, बिल्कुलु बिल्कुलु। नालो ई कलाम आहे जंहिंजो, त उहो त नाज़ुल थींदो आहे न। ऐं इहो नज़ूल आहे शाइरी जो। तव्हांखे तख़लीक़ी जेको अमल आहे ऐं तख़लीक़ी जेका फील्ड आहे उन में मां चवंदो सॼी उमिरि सिखण जे लाइ आहे। कोई माण्हू इहो नथो चई सघे त मां अकुले कुल आहियां। हीअ पूरी उमिरि आहे सिखण जी। ऐं इन में त तव्हां सिखंदा रहंदो, जेतिरी तव्हांजी ऑब्ज़र्वेशन हूंदी, जेतिरी तव्हांजी उन में पंहिंजा एफर्ट्स हूंदा, त इन तहत तव्हां जेतिरो अॻिते वधणु चाहींदो त वधी सघो। सही सही, मतिलबु पंहिंजे हथ में आहे जेतिरो अॻियां वधणु चाहे। अच्छा सर, वधीक कंटिन्यू कयूं था, पर प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे साहीअ जो, सो नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। मां चाहींदी आहियां त जेको मसइलो हुजे असां उन ते बि ॻाल्हायूं, ऐं शागिर्दनि जा घणा सारा मसइला हूंदा आहिनि जिनखे उन लेवल ताईं मूंखे लॻे थो किथे बि डिस्कस कोन कयो वेंदो आहे। उहे नियाणियूं या इवन उहे छोकिरा बि जेके पंहिंजे ॻोठनि मां निकिरनि था, ऐं हिकिड़ी ॾुखी ॻाल्हि हूंदी आहे पंहिंजी फैमिली खे, माना तव्हां जेको आहे सो एग्रीड कयो, तव्हां पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे पीउ खे विहारे करे, पंहिंजी माउ खे विहारे करे तव्हां उन्हनि खे सम्झायो त बाबा मां 12 क्लास त ठीकु आहे पढ़ी आहियां, इंटरमीडिएट खां पोइ बि असांखे पढ़णो हूंदो आहे, यूनिवर्सिटी जो हिकिड़ो टाइम गुज़ारणो हूंदो आहे, उन खां पोइ तव्हां कंहिं हिकिड़े उहिदे ते पहुचो था, प्रोफेशनल लाइफ में क़दम रखो था, त इहो हिकिड़ो ॾुखियो फेज़ हूंदो आहे उन्हनि स्टूडेंट्स जे लाइ, उन्हनि शागिर्दनि जे लाइ जेके ॻोठनि में रहंदा, जिन जो शहर ताईं अचणु अॼु जे ॾींहं में अनफॉर्चुनेटली इहा ॻाल्हि कयूं था त अॼु जे ॾींहं बि उन्हनि जो शहर ताईं अचणु जेको आहे सो ॾाढो मुश्किल हूंदो आहे। पोइ जॾहिं उहे शहर में अचनि था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे को मिट माइट कोन हूंदो आहे, का उन्हनि जी पंहिंजी फैमिली उते न हूंदी आहे, त पोइ उन्हनि खे हॉस्टल जो रुख़ करिणो पवंदो आहे। ऐं उन खां पोइ हॉस्टल जा तमामु घणा मसइला हूंदा आहिनि, मेज़ जा तमामु घणा मसइला हूंदा आहिनि, रूम मिलण ताईं तमामु घणा जेको आहे न कशाला कटणा पवनि, इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल सां को चवणु वधाउ कोन हूंदो। उन खां पोइ तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ी मैनेजमेंट खे मुंहुं ॾियणो पए, ऐं जेका सख़्तु मैनेजमेंट तव्हांजे अॻियां अचे, तव्हांजे मसइलनि खे हाईलाइट न कयो वञे, उन्हनि खे हल न कयो वञे, हल करण त परे जी ॻाल्हि ॿुधो न वञे, त पोइ उहे शागिर्द मेंटली छा रिलैक्स रही सघंदा। जॾहिं तव्हां मेंटली रिलैक्स न आहियो, मेंटली फिट न आहियो, त पोइ कीअं असां जेको आहे सो पंहिंजी CGPN ते उन तरह वर्क करे सघंदासीं। ऐं वरी पोइ प्रोफेशनल लाइफ में न चाहींदे बि CGPN सुठी असांखे खणणी पवे थी, उनजे ई तहत असांखे जेको आहे सो कंहिं न कंहिं जॉब जे लाइ अप्लाई करिणो पवे थो। CGPN सुठी न आहे त तव्हां किथे अप्लाई नथा करे सघो। टंडोजाम यूनिवर्सिटी जा शागिर्द उन्हनि जा बि केतिरा ई मसइला, राति जेको आहे सो मां ॾिसां पई सोशल मीडिया ते त उनजो जेको आहे सो एहतजाज धरणो स्टिल हींअर ताईं उहे हणियो वेठा आहिनि, त उन्हनि खे ॿुधण वारियूं कमिटीज़ किथे आहिनि, यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया किथे आहे, मसइला हल छो नथा थियनि। ठीकु आहे, मसइला हिकिड़ो स्क्रीन ते अची था वञनि, सोशल मीडिया ते अची था वञनि, पर उन खां पोइ उनखे हल केरु कंदो। सो असीं शागिर्दनि सां गॾु आहियूं, अव्हांजा मसइला, अव्हांजो आवाज़ु बणिजूं था, होपफुली त तव्हांखे जेको आहे सो इंसाफ़ मिली सघे, ऐं तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो सही सोल्यूशन बि मिली सघे। समी बलोच साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, ऐं पाण शाइर आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस आहे, पाण हमेशह लिखंदा रहनि था, मुख़्तलिफ़ मसइलनि ते हमेशह उन्हनि जे कलम जो हिकिड़ो सुठो इस्तेमालु असां ॾिठो आहे। कलम खे पॉज़िटिव माना मुस्बत हिकिड़ो हूंदो आहे न, को बि मसइलो आहे तव्हां उन ते लिखो, ऐं बिल्कुलु खरो, बिल्कुलु सच, घटि माण्हुनि खे सच वणंदो आहे। सर, एॾा सारा सिंध जा मसइला आहिनि, जीअं तव्हां चयो न त नसीर मेमण साहिबु चयो त असांजी जेको आहे न उहा विसा घातियुनि जी लिस्ट तमामु वॾी आहे। सिंध जा केतिरा ई इशूज़ कीअं ॾिसंदा रहो पिया, हिननि एतिरनि इशूज़ खे असांजा माण्हू कीअं फेस कनि था? असां वटि ॾिसो न, असां वटि मां जीअं सवेर चयो, असां वटि आहे इशू पॉलिटिक्स। बाबा हाणे ही इशू हिनखे हेसि ताईं पहुचायोसीं, को बि जीअं तव्हां चयो हल नथा थियनि, मसइलो हल थियण खां अॻु में हिकिड़ो ॿियो इशू पैदा कयो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। असांखे ई रुकावटूं आहिनि जेके इशू मथां इशू, इशू मथां इशू। हाणे उन में जीअं तव्हां चयो त कीअं ॿार, कीअं उन्हनि जी तरबियत कीअं अॻिते अची सघनि,
मां त बुनियादी तौर वरी बि इहो चवंदुसि त असां वटि सिस्टम जी ग़लती आहे। असां वटि सिस्टम जो वॾो बहिरान इहो आहे त मां कल्ह टियों ॾींहुं बि ॾिठुमि पिए त पंहिंजे कंहिं माइट जे घर वियुसि त हुनजी न्याणी पई चए त मां त लाइब्रेरी रोज़ थी वञा पंहिंजी तयारी करण लाइ, पर फिलाणो मुंहिंजो कज़िन त हेतिरा पैसा ॾेई उन पोज़ीशन वठी छॾी त मुंहिंजो ऐं उनजी लेवल हाणे तव्हां छा बीहंदव। मूं हुनखे चयो बाबा उहे जॾहिं इंटरव्यू जे लाइ फाइनली सिलेक्शन लाइ मेरिट ते पहुचंदा उहे फेल थी वेंदा, तव्हां पास थी वेंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। तव्हां जेकॾहिं तव्हांजी इहा तरबियत रहंदी ऐं उन्हनि जे लाइ हॉस्टलनि जो मसइला ॿिया सभु बिल्कुलु असां उन्हनि सां गॾु आहियूं, टंडेजाम जा हुजनि, सिंध यूनिवर्सिटी जा हुजनि, सॼी सिंध मुंहिंजी मादर वतन आहे ऐं मां उन्हनि सां गॾु आहियां। ॾिसो त मां जेकॾहिं पढ़ी लिखी पियुसि त मुंहिंजा ॿ पुट, मुंहिंजी हिकिड़ी न्याणी इंग्लैंड में थिया आहिनि ऐं मुंहिंजी हिकिड़ी न्याणी जेका आहे उन कराची यूनिवर्सिटी में मास्टर्स कई आहे, हाणे उहा इंग्लैंड में आहे। त ईअं ई जेकॾहिं तव्हां पढ़ंदा लिखंदो तव्हांजो फ्यूचर ठहंदो। बाक़ी हिते सिर्फ़ु पंहिंजे ख्वाबनि खे आपघात कराइणो आहे, ॿियो त कुझु असांखे नज़र नथो अचे। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे। अच्छा सर, कॉर्पोरेट फार्मिंग जे जेकॾहिं थोरो मसइले ते ॻाल्हाइजे, सिंध जे मारवाड़नि जूं ज़मीनूं ऐं ज़मीनुनि ते वालार पाण थींदे हमेशह ॾिठी आहे। जी, मूंखे त अफ़सोस थो थिए त जंहिं भुट्टे साहब ऐलान कयो हारियुनि खे ज़मीनूं ॾियण जो, उन जी पार्टी वरी कॉर्पोरेट फार्मिंग लाइ ज़मीनूं जेके आहिनि कंहिं मतिलबु कुवतुनि खे थी ॾे, कंहिं ताक़तुनि खे थी ॾे, उहे तव्हां हारियुनि खे ॾियो न। सही ॻाल्हि आहे। उन्हनि खे तव्हां कीअं था ॾियो? हिकिड़नि माण्हुनि खे जेके ताक़तवर धुरियूं आहिनि, तव्हां छा उन्हनि सां का सौदेबाज़ी करे ॾियो था ज़मीन? का सौदेबारी तव्हांखे का कुर्सी घुरिजे, को वॾो उहिदो घुरिजे जंहिंजे एवज़ तव्हां ज़मीनूं जेके आहिनि उहे नीलाम करे उन्हनि खे ॾिनियूं थी वञनि बजाए हारियुनि खे ॾियण जे। मूंखे त ख़बर नथी पए त ईंदड़ वक़्त में फ़िलहालु त असांखे एॾो बहिरान ईंदो, ॾुकर ईंदो सिंध में, जे पाणी बि बंदि हूंदो ऐं ज़मीनूं बि तव्हांजो ॿिया आबाद कंदा, तव्हांखे त कुझु कोन मिलंदो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं माना हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े ऐं चिटी आहे न, अॼु असां वटि सोशल मीडिया आहे, हर माण्हू लिखे थो ऐं हर माण्हू जेको आहे न खरो लिखणु चाहे थो, सच लिखणु चाहे थो। हर माण्हू खणी न, पर ठीकु आहे, कुझु माण्हू त अहिड़ा आहिनि जेको सच लिखनि था, जेको खरो लिखनि था। सर, हिन सोशल मीडिया जो केतिरो फ़ाइदो थियो आहे इन हिसाब सां जेकॾहिं ॾिसिजे त? हक़ीक़त इहा आहे त सोशल मीडिया जो फ़ाइदो तमामु वॾो थियो आहे, जो पाण रियासत परेशान आहे त इन ते पाबंदी कीअं हणिजे। सोशल मीडिया हिननि जा जेके बि अहिड़ा कुदा करतूत आहिनि उहे सभु ज़ाहिर करे छॾिया आहिनि। बिल्कुलु। पर ही निठुर एॾा आहिनि जो हिननि जी जूं ई कान थी चुरे। तव्हां जेतिरा बि मसइला हिननि जे साम्हूं, मां त चवां सॼी सिंध जी न्याणियूं रड़ियूं थी कनि, उहे हिननि ताईं आवाज़ु ख़ुदा ताईं पहुचंदो हूंदो, हिननि ताईं छो नथो पहुचे? छो नथो पहुचे? सही ॻाल्हि आहे। इहा कहिड़ी माठ आहे, इहा कहिड़ी चुप आहे? या आख़िर चुप कॾहिं असांजा जेको आहे उनखे टुटंदे ॾिसंदासीं, कॾहिं हिननि खे ॻाल्हाईंदे ॾिसंदासीं? माना हिकिड़ो थींदो आहे न, सबकॉन्शियसली तव्हां सोचींदा रहंदा आहियो त इहो कॾहिं थींदो, कॾहिं थींदो, ऐं उहा कॾहिं अचे कोन थी असांजे साम्हूं। शऊर वारो माण्हू, सोच वारो माण्हू अंदरि में कुड़ंदो रहंदो, हा, करे कुझु नथो सघे। ऐं छो त उहो रिस्पॉन्स कोन्हे रियासत जो, ख़ासि तौर ते असांजे हुक्मराननि जो। तव्हां ॾिसो केॾा एहतजाज थिया आहिनि, नर्सिंग जो थियो आहे, डॉक्टरनि जो थियो आहे, वकीलनि जो थियो आहे, शागिर्दनि जो थियो आहे, मज़दूरनि जो थियो आहे, हारियुनि जो थियो आहे। असां वटि ड्रॉबैक इहो आहे जो असांखे सेखारी तरबियत ई ग़लति ॾिनी वई आहे। असां कयूं था हारी कॉन्फ्रेंस पीसी होटल में, आवारी होटल में। हारी जो कहिड़ो कमु पीसी होटल में तव्हां वटि पहुचंदो? हारी जे कम जे लाइ हारियुनि वटि वञो। अच्छा, ॿियो असांजे सियासतदाननि जो रवैयो मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे त पाणी तव्हांजो बंदि कनि हिकिड़ा माण्हू, तव्हां एहतजाज वञी कयो गोलाड़ची में, हारियुनि जे ख़िलाफ़ था कयो था। एहतजाज त उन्हनि जे साम्हूं कयो न, ऐं ॾाढो भरपूर एहतजाज जेको बबरलो जो रहियो ख़ासि तौर ते, अहिड़ा एहतजाज कयो बजाए इन जे तव्हां कॾहिं गोलाड़ची बीठा आहियो, कॾहिं बदीन बीठा आहियो। उन्हनि एहतजाजनि जो को फ़ाइदो कोन्हे, को बि कोन आहे, को खड़तेल कोन निकिरंदो। ऐं जेको असां वटि अॼु को इशू पैदा थो थिए न, पोइ सियासतदान असांजा ख़बर न आहे कहिड़ी हुनजो सम्झोतो आहे, छा आहे, उहो चवंदा त ईद खां पोइ एहतजाज कंदासीं। अरे बाबा, हीउ ज़ुल्म अॼु थियो आहे, तव्हां ईद खां पोइ कंदो? तव्हां हाणे छा तव्हांजे हथनि खे मेहंदी लॻल आहे? सही ॻाल्हि आहे। डिले छो? वाई माना छो इहो? माना हिकदमि उनजो तव्हां बाबा ॿुधायो न त भई तव्हां असर क़बूल था कयो त उनजे लाइ वरी तव्हां सुता पिया हूंदा त हू बि आराम सां हूंदा, भली बाबा हिननि सां अञा कुझु थिए। सर, मां हिकिड़ी वीडियो ॾिठी त चाइना में न लाइट 5 मिंट बंदि थी त उन सिस्टम थोरो ज़ाहिरी ॻाल्हि आहे रुकिजी वियो। त स्टेट जा जेके जिन वटि जेके उहिदेदार आहिनि, जिन वटि सीट्स मौजूदु आहिनि, उन्हनि जा बयान आया
उन्हनि माज़रत कई पंहिंजे माण्हुनि खां त इहो 5 मिंट जेका असां तव्हांजे कम में खलल असांजे करे पैदा थियो उनजे लाइ असां माज़रत ख़्वाह आहियूं ऐं असां सां ज़ुल्म इहो आहे त असां वटि जेको आहे सॼो जो सॼो ॾींहुं ॻोठनि में त लाइट हूंदी कोन आहे पाणी जा त मसइलनि खे हमेशह हिन अङण ते असां डिस्कस कयो आहे। अच्छा सर, सिंध जे शऊर खे कीअं था ॾिसो, सिंध जे नौजवान खे कीअं था ॾिसो? ॻाल्हि उहा ई आहे, मां सवेर बि इहा ई ॻाल्हि कई त शऊर जी कमी आहे। असां वटि डिग्रियूं आहिनि, PhD, MPhil, मास्टर्स, ग्रेजुएशन, इहे सभु डिग्रियूं आहिनि, शऊर कोन्हे। मां त ॾाढो अजीब फील कंदो आहियां त हिकिड़ो डॉक्टर माण्हू थी करे उहो मतिलबु हिकु हिननि सां बाजनि सां हिननि सां जेको आहे सो जशन मल्हाइण जे सिलसिले में वेठो जेको आहे हुननि जूं हमद करे वेठो वक़्त जे सरकार जी, मजबूर आहिनि, उन्हनि खे मजबूर कयो वियो आहे। हिकिड़ो माण्हू तव्हां ॾिसो न, मां त इन ते बि ॻाल्हाईंदुसि त जेका असांजी सिंध जी औरत हथ जा हुनुर कंदी हुई, कॾहिं रिलियूं ठाहे, पखा विञणा ठाहे, मुख़्तलिफ़ शयूं जेके बि हथनि जा हुनर खसिया विया बेनज़ीर इनकम सपोर्ट ॾेई करे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। यकीन करियो त इहे तव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट जा जेके पैसा ख़ैरात में माण्हुनि खे था ॾियो, इन्हनि जी इंडस्ट्रीज़ ठाहियो, तव्हां कारखाना ठाहियो, नंढड़ा नंढड़ा कारखाना पोरतनि जा इन्हनि जा, उन्हनि में न हुननि खे इहो नथो वणे। हुननि खे वणे थो त असांजे अॻियां माण्हू हथ टंगे बीहनि, असां ख़ैरात ॾियूं। मूंखे त यादि थो अचे त सिंध जी औरत, असांजो माण्हू उनखे दरवाज़े जे ठक ठक थियण ते बि इजाज़त न हूंदी त दरवाज़े ते वञे। अॼु उन्हनि खे पाणे छॾे था अचनि डिवाइसिस वारे वटि त पैसा वठि, ऐं लाइन्स जूं लाइन्स, कतारूं जूं कतारूं, ऐं उन्हनि कतारुनि में तव्हां ॾिसो त मायूं बेहोश थी थियनि, मायुनि जा ATMनि में कॾहिं हथ आङुरियूं कटिजी थी वञनि। इहे सभु कुझु इहो बि ज़ुल्म ऐं बर्बरियत आहे। बिल्कुलु बिल्कुलु, अव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो ऐं अव्हां त हुन ते लिखंदा रहिया आहियो, हमेशह तव्हांखे इन्हनि इशूज़ ते असां ॻाल्हाईंदे ॾिठो आहे ऐं बिल्कुलु इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त असां माना मफ़लूज हिकिड़ो ज़हन खे मफ़लूज बणाईंदे वञनि पिया ऐं असां उहो ॾिसंदा रहूं पिया, असांखे को हल वरी बि अगेन उन असांखे को हल नज़र नथो अचे। तव्हां छा था सम्झो, हिन जो हल छा हुजणु खपे? हल हिकिड़ो ई आहे, शऊर जो अचणु। पर यकीन करियो त असांजो माण्हू बाशऊर बि आहे, ईअं कोन्हे। सॼी क़ौम जेका आहे न, तव्हां ॾिसो त हिकिड़ी कॾहिं को कल्चरल डे थियो, कॾहिं को बबरलोज वारो ॾिसो, बग़ैर कंहिं लीडरशिप जे माण्हू गॾु थिया। बिल्कुलु, माना अॻुवाणनि जी कमी आहे, असां वटि लीडरशिप जी कमी आहे। माण्हू तयारु आहिनि, असांजा माण्हू कंहिं बि जिदोजहद कंहिं बि इन जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि ऐं इहो चई सघिजे थो क़ौम में सुजाॻी आहे, पर असांजो लीडरशिप जेका आहे असांजी उहा विकामिल आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। अच्छा, माना रसूल बख्श पलीज साहिब जिन जी हुन शख़्सियत ते जॾहिं नज़र पवे थी, सिंधियाणी तहरीक जो जनम वठणु असांजी जॾहिं उन ते नज़र पवे थी, हिन दौर में त सर हालतूं अञा वधीक ख़राबु आहिनि। हिन दौर में का अहिड़ी लीडरशिप छो कोन थी जुड़े? ॾिसो, उहे सभु शयूं आहिनि, हींअर बि सिंधियाणी तहरीक आहे, हींअर बि सुजाग ॿार तंज़ीम आहिनि, इहे सभु शयूं आहिनि, पंहिंजी जाइ ते आहिनि। पर छा आहे त रियासत जो उन तरफ़ जेको आहे न, को जुई नथी करे, जीअं को गौर बि कोन थी करे। एंटी आहे रियासत, सिंपली चई सघूं था। मतिलबु उहा इन्हनि खे ॾिसे ई कोन थी, ऐं न ॾिसण जे करे पोइ उन्हनि में माण्हू मायूसी पैदा थी थिए। सही, असांजो माण्हू जेको आहे सो इहे तहरीकूं त आहिनि, अॼु बि उहे औरतूं निकिरनि थियूं, तव्हां ॾिसो इन्हनि एहतजाजनि में उहे बिल्कुलु आहिनि। ऐं पर असां माण्हुनि खे जीअं अंग्रेज़ डिवाइड एंड रूल वारो सिलसिलो हो, ईअं असांखे हथु वठी करे विरायो वियो आहे, डिवाइड कयो वियो आहे, त जीअं हिननि जी का गॾियल तहरीक शुरू न थी सघे। सही, बिल्कुलु सही, उहो ई न, वरी बि असांखे विरहायो वियो आहे, टोड़ियो वियो आहे, असांखे मुंझायो वियो आहे, ईअं असां बिल्कुलु चई सघूं था। सिंधी अदबी संगत, जॾहिं ताजो साहिब जो स्टार्टिंग में ज़िक्र कयमि त पाण जेको आहे सिंधी अदबी संगत जा रूह रवां रहिया आहिनि। अव्हां शाइर आहियो, अव्हीं अदीब आहियो, अव्हां सिंधी अदबी संगत खे कीअं था ॾिसो? ॾिसो, हाणे उहा सिंधी अदबी संगत न रही आहे। विच में त सिंधी अदबी संगत ईअं थी जो मां चवंदुसि अदबी संगत, अदबी संगत। तव्हां लिखंदा रहिया आहियो, मां पढ़ंदी रही आहियां। अदबी संगत न, पर अदबी संगत आहे, अदबी संगत आहे। बिल्कुलु। ऐं इहो बि ॼाणी वाणी ईअं कयो वियो, असांखे डिवाइड कयो वियो त जीअं हिननि जी को वक़्तु हुयो जॾहिं सिंधी अदबी संगत सिंध जे मसइलनि ते हिकिड़े महाज़ ते हूंदी हुई, पर अॼु किथे बि नज़र नथी अचे। उनजो सबबु इहो आहे त उन्हनि माण्हुनि खे बि टोड़ियो वियो आहे, जीअं सियासत जी तंज़ीमुनि खे टोड़ियो वियो, तीअं सिंधी अदबी संगत खे बि टोड़ियो वियो। ऐं उन्हनि अदीबनि खे
इनाम ऐं इकराम सां नवाज़े करे उन्हनि खे हिकिड़ा, मां त इन ते यकीन थो रखां त कराची खां कश्मीर ताईं, मां तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां त बीच लग्ज़री में हिकिड़ो अवॉर्ड तक़रीब हुई जंहिंमें मूंखे सॾियो वियो, त मां उन्हनि सां माज़रत कई ऐं मां चयो त कश्मीर खां कराची ताईं आर्टिस्ट, फनकार, अदाकार मूंसां मोहबत थो करे, मुंहिंजे लाइ इहे अवॉर्ड आहिनि, मुंहिंजे लाइ इहे पने जो टुकुर या का पुतली जेका आहे उहा न घुरिजे मूंखे। त ही असांजा छो अलाए तमामु पंहिंजी क़ीमतूं एतिरियूं घटि हिननि मुक़ररु कयूं आहिनि जेकॾहिं पुतलियुनि ते ऐं कागज़ जे टुकरनि ते विकामी था वञनि अदीब। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेको आहे चवंदा आहिनि न, हिकिड़ी मच्छी पूरे तलाउ खे ख़राबु कंदी आहे। पोइ वरी जॾहिं असां नौजवान वेहंदा आहियूं ऐं जॾहिं इन तरह जूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त पोइ मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे। असां जॾहिं पाण में असांजो डिस्कशन हलंदो आहे, सर मां सिंपली तव्हां खां पुछणु चाहींदमि त पोइ हल छा आहे, सिंधी अदबी संगत खे हींअर हुजणु कीअं खपे? ॾिसो, पहिरीं त असांखे ग्रुप बंदियूं ख़तमु करणियूं पवंदियूं। को माण्हू अॻिते अचे, पर इन में सिंसियरिटी तॾहिं पैदा नथी थिए जो हुननि जा माण्हू छॾिया विया आहिनि हाईजेक करण लाइ। हू माण्हू पंहिंजा छॾे था ॾियनि, उहे तव्हांजा एहतजाज बि हाईजेक करे था वञनि। ऐं तव्हांखे जेके बि हाणे उन में शऊर जी कमी जे करे असां माण्हू सोचियूं नथा। असां माण्हू बसि ॾाढा सादा सभा जा आहियूं त हर माण्हू ते एतबार करे था वञूं। ईअं कोन्हे, छंडे छाणे माण्हुनि खे पंहिंजे सिफ़ुनि में शामिलु करणु घुरिजे ऐं हिकिड़ा प्योर ख़ालिस माण्हू जेके आहिनि उहे अदबी सिफ़ुनि में बि अचनि, अॻिते अचनि, उहे ई असांजा सीनियर असां माण्हुनि खे गाइड कनि। जी, उहे गाइड कंदा त को नओं रस्तो निकिरी पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हाणोकी जेका सूरत हाल आहे हिन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हिकिड़ी लिस्ट उन्हनि अदीबनि जी, उन्हनि शाइरनि जी साम्हूं अचे थी त कुझु अहिड़ा बि त हूंदा जेके हिन सूरत हाल में बि सुठे अंदाज़ में, मुस्बत अंदाज़ में पंहिंजो किरदारु निभाए रहिया हूंदा। बिल्कुलु आहिनि, बिल्कुलु आहिनि, हुन में को शक कोन्हे। हींअर बि उहा सोच रखंदड़, मस्बत सोच रखंदड़ असां वटि काफ़ी माण्हू आहिनि, पर उन्हनि जे लाइ रुकावटूं इहे आहिनि त उन्हनि खे अॻिते अचणु कोन ॾींदा। उहे ई माण्हू जेके छॾियल आहिनि हिन फील्ड में, मैदान में, तव्हांखे कंहिं बि ट्विटर ते हलिया वञो त वेठा आहिनि, जेकॾहिं तव्हां कंहिं ॿी जाइ ते सोशल मीडिया ते हलिया वञो त उहे वेठा आहिनि तव्हांखे, तव्हांजी सोच खे रोकण जे लाइ हुननि खे इस्तेमालु कयो थो वञे। हू बाक़ाइदे पेड माण्हू आहिनि। सही सही। अच्छा, इन्हनि माण्हुनि खे स्पेस कीअं मिलियो आहे? इन्हनि माण्हुनि पंहिंजी जॻह अची कीअं ठाही आहे? इन्हनि माण्हुनि अची कीअं घर ठाहियो आहे? कीअं अची इन्हनि जेको आहे बदअमनियूं फैलायूं आहिनि? उन में असांजी कमज़ोरी आहे, असां माण्हुनि जी कमज़ोरी आहे। असां जेकॾहिं चइजे त अदबी सिफ़ुनि में बि त पोइ अदीबनि जी कमज़ोरी आहे। सही, छो त जेको धारियो ईंदो आहे न, जंहिंजी इंटेंशन बि हूंदी आहे, ख़बर पइजी वेंदी आहे। हिते को ॿियो माण्हू ईंदो, पाण ख़बर पइजी वेंदी। असांजो हिकिड़ो दोस्त आहे मंज़ूर सोलंगी साहिबु, सहाफ़ी बि आहे त वरी शाइर बि आहे, त उन लिखियो त असांजा रेट वधायो, विकामण ई त चाहियूं था। त अक्सरियत अहिड़नि माण्हुनि जी अची वई आहे जेके वाक़ई विकामण चाहिनि था, जेको पंहिंजो रेट वधाइणु चाहिनि था, ऐं पोइ उहे असांजे लाइ रुकावट बणिजनि था। इन करे सिंसियरिटी, संजीदगी, इहे सभु शयूं शामिलु करे असांखे ही वक़्तु आहे। हाणे जेकॾहिं वाहर न कई वई त पोइ शायदि असांखे इहा ॿोॾ लोढ़े वेंदी। सही, बिल्कुल सही, बिल्कुल अवां दुरुस्त चयो, बिल्कुल। अच्छा, तव्हांजी जेकॾहिं उहा प्रोड्यूसर जॾहिं तव्हां हुया ऐं जॾहिं उन तरह जा प्रोजेक्ट तव्हांजे साम्हूं ईंदा हुया, उहो टाइम कीअं गुज़रियो? सर, कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट्स जेके तव्हां तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में ॾाढो, मां इहो चवंदुसि उहो वक़्तु ॾाढो सुठो हुयो असांजो। मूं त इहो ॿुधा तव्हां ॾाढा सख़्तु प्रोड्यूसर बि हूंदा हुया। न सख़्तु कॾहिं न सख़्तु न हुयुसि। कॾहिं नंढो मिसाल ॾियां त मां हिकिड़ो प्रोग्राम में इरम महबूब खे सॼो कंपेयरिंग करणु, तख़लीक़ हिकिड़ो मुंहिंजो प्रोग्राम, अदबी प्रोग्राम हो, जंहिंमें आगा सलीम ऐं जॾहिं मां इरम महबूब खे विहारियो त घणी विच में ॼण मुंझी पई पए छा पियो थिए। हसन दर्स मौजूदु हुजे मुंहिंजे प्रोग्राम में, जंहिं चयो समी हाणे छॾियो, बसि नथी करे सघे। मां चयो न, मूंखे क्रेडिट इहो वेंदो जो मां इहो प्रोग्राम कराए वेंदुसि। सही सही, इहो न आहे त मां ठहियल ठुकियल हिकिड़ो माण्हू, मां जेकॾहिं मैडम महताब खे वठी अचां त मूं ते क्रेडिट मुंहिंजो कोन हूंदो। मुंहिंजो क्रेडिट इहो हूंदो जो मां नए टैलेंट खे, ऐं मां हमेशह इहो ॾिठो आहे त मां कोशिशि इहा कंदो आहियां त नओं टैलेंट हंट कजे ऐं उनखे अॻिते आणिजे। त हाणे इहे शयूं जेके आहिनि असां में जॾहिं घटिबियूं थी वञनि, ठहियल ठुकियल माण्हुनि खे शयूं खपनि थियूं, त पोइ त असां सां ड्रॉबैक रहंदो। असांजा ड्रामा इवन ॾिसो, मां अॻु में बि कंहिं चैनल ते ॻाल्हि कई आहे त असां वटि ॿाहिरियुनि मुल्कनि जे ड्रामनि में तव्हां ॾिसंदो न त मजबूर थी तव्हां स्क्रीन ते तव्हांजी नज़र हूंदी।
असांजा ड्रामा इहा आहिनि सवड़ विझी सुम्ही पियो सम्झी वेंदो छा थो थिए। छो त उन्हनि वटि जेकॾहिं तव्हां मूवमेंट का मिस कई त तव्हां अलाए किथे स्टोरी वञी पहुचंदी। बिल्कुलु असां वटि न ड्रामो उहो आहे न उहा शइ आहे। असां वटि हींअर रेडियो ड्रामो आहे अॼु ताईं, टेलीविजन ड्रामो असां वटि न आयो आहे। असां वटि डायलॉग ड्रामो आहे, मकालमो ड्रामो आहे। हिकिड़ो आर्टिस्ट मूं वटि आयो त साईं तव्हां मूंखे स्क्रिप्ट ॾिनो आहे ड्रामे जो, हिन में त मुंहिंजा जुमिला ई न आहिनि। मां चयो बाबा ॻाल्हि ॿुध, तोखे जुमिला ॻाल्हाइणा आहिनि त रेडियो ते वञी ॻाल्हाए। सही सही। हिते तुंहिंजा एक्सप्रेशन जेके आहिनि उहे 10 जुमिलनि खे हणी तबाह करे छॾींदा। सही, बिल्कुलु सही। ही एक्सप्रेशन फील्ड आहे, ही जेका स्क्रीन आहे, इहो त असां ॿाहिरनि मुल्कनि में ॾिठो आहे। 1990 में बि मां जेको जापान में ॾिठो उहो अॼु ताईं असां वटि मूंखे नज़र नथो अचे। अच्छा, मतिलबु असां जा एतिरा सारा चैनल्स आहिनि, सिंधी मीडिया जो जेको आहे सो हींअर त हिकिड़ो सिंधी मीडिया फॉरम बि तयारु थियो आहे। ख़ैर उनजी त स्टार्टिंग आहे, उनजी ॻाल्हि अञा नथा कयूं, पर काफ़ी सारा असांजा चैनल्स आहिनि। त केतिरो डेवलप थियण में अञा छा था सम्झो केतिरो वक़्तु लॻंदो? ॾिसो, जेसि ताईं असांजा स्किल्ड माण्हू न ईंदा फील्ड में, तरबियत याफ़्ता न ईंदा, मुंहिंजा इंजीनियर हुजे, कैमरामैन हुजे, तव्हांजो डायरेक्टर हुजे, उन्हनि जी जेसि ताईं तरबियत न थींदी, इदारे जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि जी तरबियत कराइनि, अहिड़ियूं ट्रेनिंग्स ॾियारनि उन्हनि खे। इदारा ई पंहिंजे माण्हुनि खे मज़बूत कंदा आहिनि ऐं उन्हनि खे इन फील्ड में अॻिते आणींदा आहिनि। ॿी सूरत इन जी का नज़र नथी अचे जेसि ताईं इदारा अॻिते इन में अॻभराई कनि। मां चवां थो पंहिंजे इन में को आर कोन्हे, को इन में का ग़लति ॻाल्हि कान्हे त माण्हू तव्हां सीनियर्स कोन उन्हनि माण्हुनि खे लेक्चर्स ॾियारियो, ट्रेनिंग ॾियारियो ऐं उहे तव्हां खां बग़ैर कंहिं मुआवज़े जे ट्रेनिंग ॾियण लाइ तयारु आहिनि त बाबा असांजो फ्यूचर बहितरु थिए। सही, बिल्कुलु सही। हा, दुनिया चवंदा आहिनि न त तव्हां जेको आहे न पंहिंजो आइडिया सिर्फ़ु रिप्रेज़ेंट कयो त तव्हांखे माण्हू खोड़ मिलंदा, इदारा खोड़ मिलंदा कमु करण जे लाइ, तव्हां सां कोलेबरेट करण वारा। असां वटि ॾिसो न, हिकिड़ो प्रॉपर को कमु थिए नथो। असां वटि ड्रामा था ठहनि त थर जी मारी था ॾेखारियूं, जीन्स जी पैंट पाराए हुनखे था पेश कयूं। बाबा ही तव्हां ज़ुल्म कहिड़ो था कयो क़ौम सां? असां वटि हिकिड़ो आर्टिस्ट मरहूम हूंदो, हुनखे के सॾींदा हुआ। पोइ डायरेक्टर चवंदो बाबा के तूं पंहिंजी पैंट खणी अचिजांइ, नसरी नाज़ खे पूरी अची वेंदी। मुंहिंजा अल्लाह, ही लेडीज़ ऐं जेंट्स जे पैंट में फ़र्क़ु हूंदो आहे। असां वटि न्यूज़ कास्टर जेंट्स जा कोट पाए थी विया आहिनि, लेफ्ट राइट जे बटन्स में फ़र्क़ु हूंदो आहे। इन जे ड्रॉबैक इहो आहे त असांजे डायरेक्टर्स वटि बि तरबियत कान्हे। बुनियादी शइ त इहा आहे न, तव्हांजा डायरेक्टर तरबियत याफ़्ता हुजनि जेको पंहिंजे फील्ड खे, पंहिंजी टीम खे वठी हलनि। सही, बिल्कुलु सही चओ, लीड करे रहिया हूंदा आहिनि। अच्छा, स्टेज ड्रामास जी बि ॻाल्हि कंदासीं। मूंखे लॻंदो आहे स्टेज ड्रामास अॼु बि ॾाढा उहे ख़ूबसूरत अंदाज़ में असां ॾिसूं था। ॾिसो, स्टेज ड्रामनि जो त इहो आहे त हिकदमि तव्हांखे रिस्पॉन्स थो मिले। हा, बिल्कुलु। ऐं हीअ त जेसि ताईं ड्रामो तव्हांजो वञे, वरी उनजी मोट तव्हांखे मिले, त इहो फ़र्क़ु आहे। स्टेज जो ड्रामो उते जो असर अंदाज़ थिए थो। जीअं असांजो इवन टेलीविज़न मीडिया आहे, उहो हर घर जो भाती आहे। तव्हां उहे शयूं, उहा तरबियत माण्हुनि खे ॾियो जेका तव्हां सोचियो तव्हां पंहिंजे घर में ॾेई सघो। सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु। अच्छा, तुंहिंजी यादि जी वरी या वीर लॻी रही आहे थधिड़ी हीर ऐं सरमद सिंधी, ख़ूबसूरत आवाज़, हिकु ख़ूबसूरत नालो जंहिं घटि उमिरि में एतिरो पंहिंजो ख़ूबसूरत नालो ठाहियो जो हुनखे अॼु बि असां यादि कयूं था। सरमद सिंधी सां केतिरी वेझड़ाई रही? वेझड़ाई छा, सरमद सिंधी खे आंदो ई मूं हुयो। वाह। उनखे मुतारिफ़ करण वारो मां ई हुयुसि। ऐं उन खां पोइ शेख हयाज़ चवाणी जे राह अजल कंहिं वरिती आहे, हिन भूमि कई ॿी भरती आहे, त अहमद मुग़ल खे बि मूं ई मुतारिफ़ करायो। वरी उनखे बि घर खां वठी मां ई आयुसि इन मीडिया में, इन टेलीविज़न जी फील्ड में। मां फ़ख़ुर सां चवां थो त मुंहिंजे इन्हनि ॿिन्ही मुतारिफ़ थियल आर्टिस्टनि पंहिंजे आवाज़ सां सिंध जी जंग विड़ी आहे। बिल्कुलु ईअं आहे, ईअं ई आहे, बिल्कुलु ख़ूबसूरत। सर, नओं टैलेंट ॻोल्हणु उनजे लाइ बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे अॻियां जेको डायरेक्टर वेठो हूंदो उनखे ॾाढो सब्र करिणो पवंदो आहे, उनखे ॾाढो पेशेंस सां कमु करिणो पवंदो आहे, छो त उनखे तव्हांखे तयारु करिणो हूंदो आहे। इहा क्वालिटी स्टिल तव्हां ॾिसो था? जेका सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई त मां ॿुधो आहे ॾाढा सख़्तु हूंदा हुआ। ॾिसो, मां जीअं मिसाल ॾिनो त इरम महबूब जो, जेकॾहिं सख़्तु हुजां हा त इरम महबूब उहो प्रोग्राम न करे सघे। ऐं को ही फील्ड जेका क्रिएशन वारी तख़लीक़ी फील्ड आहे न, उन सां प्यार मोहबत सां कमु वठिणो पवंदो आहे, सख़्ती सां कमु न आहे वठिणो। बिल्कुलु, बिल्कुलु सही। उहो न पेशेंस लेवल हुजणु खपे, उहो बर्दाश्त हुजणु खपे। त ईअं ई मां तव्हांखे ॿुधायां त सरमद सिंधी खे घरां वठी अचण वारो मां आयुसि। ऐं
अहिड़नि खोड़ आर्टिस्टनि खे जिन खे मां इहो क्रेडिट खणणु घणो न चाहींदो आहियां, पर छो त तव्हां ज़िक्र कयो इन करे ऐं असां वटि वरी उन्हनि खे पेश करण जो बि हिकिड़ो अॼु मूंखे हिकिड़ी कराची जे हिकिड़े प्राइवेट चैनल ते को प्रोग्राम पियो हलियो, अहमद मुग़ल जो इंटरव्यू हुजे त फ़ोन करे मूंखे होस्ट चयो कि सर अहमद मुग़ल थो चए त सरमद सिंधी मुंहिंजो भाउ जेको कुझु बि हुयो समी बलोच साहिब जे करे हुयो ऐं मां बि जेको कुझु आहियां समी बलोच साहिब जे करे आहियां, त हीअ तव्हांखे ईअं था चवनि, तव्हां छा चवंदव? माण्हू त चवनि था त हीअ फ़नकार ई न आहिनि। मां चयो बाबा एॾी इहा ज़्यादती आहे। फ़नकार ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ो अताई हूंदो आहे ऐं ॿियो मीरासी हूंदो आहे। मीरासी उहो आहे जंहिंजे अबनि ॾाॾनि खां मीरास आहे। अताई उहा जेके अलाह ताला अता थो करे। हिननि खे अलाह ताला अता कयो आहे, आवाज़ अता कयो आहे, तरीक़ो हिननि जो अता कयो, हिननि खे फ़नकार न चवणु ज़्यादती आहे। सही सही, बिल्कुलु सही। ऐं उहा बि जंहिंजो जेतिरो कमु हुजणु खपे उनखे उन तरीक़े सां साराहिणु ज़रूरु खपे, छो त उन आर्टिस्ट जी मां सम्झंदी आहियां उहा ई खुराक हूंदी आहे। ऐं ॿियो जेको तव्हां ॻाल्हि कई न उहो त छा करणु घुरिजे, टैलेंट हंट हुजणु घुरिजे माण्हू खे। टैलेंट नए खां नओं टैलेंट तव्हां मुतारिफ़ कराईंदो, तव्हांजे कम जी तारीफ़ थींदी। सही, बिल्कुलु सही। ऐं उन जे लाइ तव्हांखे ॾिसो, असां बजाए उन्हनि खे प्रोमोट करण जे असांजा इदारा उन्हनि जे लाइ रुकावट बणियल आहिनि। इदारनि जो त फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे प्रोमोट कयो। हाणे हिकिड़ो फ़नकार आहे जेकॾहिं कंदकोट जो आहे, कश्मीर जो आहे, लाड़काणे जो आहे, उहो एतिरो सुरीलो आहे, एतिरो सुरीलो आहे, पर उनखे तव्हां चवंदव बाबा 10,000 ॾे त पोइ हाणे त उहो त रहिजी वेंदो न। माना हिकिड़ो माण्हू बेसुरो पैसा ॾेई त चैनल ते अची सघे थो, पर सुर वारो त रहिजी वियो। सही सही। पोइ कल्चर डिपार्टमेंट जो त फ़र्ज़ु आहे न। हींअर बि मुंहिंजे ख़्याल सां कुझु सिलेक्शन्स वग़ैरह हलनि पियूं सिंध में, त इन साइड खे कीअं था ॾिसो? छा जूं सिलेक्शन्स? सिंगर्स जूं, लाइक टैलेंट हंट जी जीअं ॻाल्हि कयूं था न, कल्चर डिपार्टमेंट जो हींअर कुझु प्रोग्राम्स हलनि पिया टैलेंट हंट जे हिसाब सां, त डिफरेंट सिटीज़ में वञी, ॻोठ में वञी तव्हां जेको आहे सो टैलेंट खे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। मां कहिड़ो बि डिपार्टमेंट, कल्चर डिपार्टमेंट हुजे की ॿिया चैनल्स हुजनि, इदारा हुजनि, मूंखे ख़ुशी थींदी आहे। असां वटि अहिड़ा इदारा हुजणु घुरिजनि। जीअं कराची में नापा आहे आर्टिस्टनि जे लाइ हिकिड़ो तमामु सुठो इदारो आहे, त असां सिंधी आर्टिस्टनि जे लाइ बि अहिड़ो इदारो हुजणु घुरिजे। सही, बिल्कुलु सही। अच्छा सर, हिन वक़्तु जेके सिंगर्स आहिनि या न्यू सिंगर्स आहिनि, कीअं पिया ॾिसो उन्हनि खे? अॼु जो सिंगर इहो आहे त हू चए थो मां अॼु उस्ताद खां सिखां, सुभाणे चैनल ते परफॉर्म कयां, ॿिए ॾियारे दुबई वञा। शॉर्टकट हिन में न हलंदो। हिन में ही सदियुनि जो रियाज़ आहे। सिख्या जी दुनिया आहे, सिख्या जी ज़रूरत आहे, सदियुनि जो रियाज़। राग में त सदियुनि जो रियाज़ थो घुरिजे। असांजा वॾा वॾा क्लासिकल रागी उन्हनि त सदियुनि जो सदियूं गुज़ारे छॾियूं हिन में, ऐं एतिरो जल्दी शॉर्टकट सां आर्टिस्ट पैदा नथो थी सघे। सही। अच्छा, सुबुह मेहराण जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, तव्हां पहिरीं बि सुबुह मेहराण में तव्हांजी अपीयरेंस रही आहे, ऐं काफ़ी टाइम खां पोइ समी बलोच साहिबु अॼु हिन अंगण ते मौजूदु आहिनि। सो सर, सुबुह मेहराण खे तव्हां ॾिसंदा रहिया आहियो, मुर्तज़ा मजबूर साहिब जिन जूं जेके ख़िदमतूं आहिनि, कीअं ॾिसो था? माशाल्लाह, हिन में तव्हां एज़ अ होस्ट या मुर्तज़ा साहिबु आहे मजबूर, त इहे इन्हनि जो टैलेंट मां ॾिसंदो आहियां। ऐं ख़ासि तौर ते ॾिसो, मोहबत सां मां जॾहिं बि हैदराबाद जामशोरो ईंदो आहियां त दिलि चवंदी आहे त मुर्तज़ा मजबूर सां ॻाल्हायां, पुछांसि त तव्हांजो छा शेड्यूल आहे, ऐं हू पाण ख़ुशि थींदो आहे त तव्हां जेकॾहिं आयल आहियो त असांजे प्रोग्राम में अचो। ऐं इहा ख़ुशी थींदी आहे तव्हांजो प्रोग्राम ॾिसी करे। ईअं न आहे त मां पंहिंजो प्रोग्राम ॾिसां, मां सभु प्रोग्राम ॾिसंदो आहियां ऐं सभिनी चैनलनि जा ॾिसंदो आहियां, त भई तव्हांजो प्रोग्राम अक्सर मूंखे लॻंदो आहे त इन मां लाभ हासिलु थिए थो। पोइ एजुकेशन जी फील्ड हुजे, का ॿी हुजे, टी हुजे, सभिनी में मां ॾिठो आहे त को न को इन जो लाभ आहे। थैंक यू सो मच सर, तव्हांजी महिरबानी। सर, लास्ट में तव्हांजो जेको आहे सो मैसेज असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुचाईंदासीं, छो त तव्हां घटि टाइम असांखे अॼु जे ॾींहं में ॾेई सघिया आहियो, सो तव्हांजो छा मैसेज हूंदो? छाजो? असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ इन दी एंड तव्हांजो मैसेज छा हूंदो? मुंहिंजो मैसेज ॾिसो त मां सॼी सिंध खे इहो हिकिड़ी वेनती थो कयां, गुज़ारिश थो कयां त ख़ुदारा ही वक़्तु हथनि मां निकिरी वेंदो, शऊर हासिलु कयो जेतिरो थी सघे। तव्हां तालीम बि शऊरी चइजे, पर शऊर तव्हां में उहो बुनियादी तौर ते
बुरो भलो छा आहे इहो शऊर हुजणु घुरिजे। बिल्कुलु, थैंक यू सो मच सर, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। तव्हांजी महिरबानी, सुबुह सुबुह सां सॼी सिंध सां मूंखे तव्हां मिल रहिया आहियो, इहा ख़ुशी। सरी सिंध तव्हांजी पंहिंजी आहे, चैनल तव्हांजो पंहिंजो आहे, अंगण तव्हांजो पंहिंजो आहे, तव्हांजी प्रेज़ेंस असांजे प्रोग्राम जे लाइ इलाही वैल्यूएबल रही। व्यूअर्स, असां वञूं था ब्रेक जी तरफ़, ऐं नंढो ब्रेक आहे, उन खां पोइ असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। मालिक तूं मछ ॾेज आऊं जियां तुंहिंजे आसरे, सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज, हिकु तूं मुंहुं न मटेज, ॿियो लोक मटियो त घुरियो। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में समी बलोच साहब असां सां गॾु मौजूदु रहिया, ऐं हुन खां पोइ मां अव्हांखे ब्रेक ते वञण खां पहिरियां ॿुधाए चुकसि त कुझु ॿिया महिमान असांखे जॉइन कंदा। मां हमेशह जेको आहे सो ILC जी हिन मंच ते ॻाल्हि कई आहे, ऐं उन्हनि फैमिलीज़ जी मां हिन मंच ते ॻाल्हि कई आहे जिन फैमिलीज़ में को न को ॿार अहिड़ो आहे जेको व्हील चेयर ते मौजूदु आहे, ऐं पेरेंट्स जेको आहे सो जॾहिं पंहिंजे ॿारनि जे फ्यूचर जे बारे में सोचींदा आहिनि, ऐं पंहिंजा तमामु ॿार जॾहिं उहे उन्हनि जे साम्हूं हूंदा आहिनि, ऐं हिकिड़ो उहो ॿारु उन्हनि जे साम्हूं मौजूदु आहे जेको व्हील चेयर ते आहे, पोइ उन्हनि जे ज़हन में तमामु घणा ख़दशा हूंदा आहिनि त शायदि असांजो ॿारु उनजो फ्यूचर मुंहिंजे ॿियनि ॿारनि जीअं न थी सघे। उन ईअं बिल्कुलु न आहे। असां जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं माज़ूरी जी, त हिन ॻाल्हि खे दुनिया जी रिसर्च साबित कयो आहे त माज़ूरी जेकॾहिं का आहे जंहिंखे पाण चई सघूं था त उहा ज़हन जी हूंदी आहे, पर जेकॾहिं तव्हांजी सोच सुठी आहे त पोइ माज़ूरी जेको आहे न उहा एग्ज़िस्ट नथी करे। हा, पोइ वरी अॻियां ॻाल्हि ईंदी आहे इंफ्रास्ट्रक्चर जी, अॻियां ॻाल्हि ईंदी आहे त अव्हांजे मुल्क में अव्हांजी रियासत अव्हांखे कंहिं तरह पंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर ठाहे ॾिनो आहे, सहूलियतूं अव्हां वटि कहिड़े अंदाज़ में मौजूदु आहिनि। जी, अॼु अव्हां सम्झी विया हूंदा त ILC जा मेंबर्स मूं वटि मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पहिरीं लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु करियूं था, ऐं पोइ तव्हां सां इंट्रोडक्शन करायूं था ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। जी मिर्ज़त साहब, तव्हांखे भलीकार चऊं था, कीअं आहियो, ठीकु आहियो? बाबा ख़ैर 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 अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। जो दुआऊं आहिनि, छा चवणु चाहींदव? अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। प्रोग्राम तव्हांजो हले पियो, ॾिसूं पिया। तव्हांखे लख दुआऊं हुजनि ऐं असांजे सिंध खे सलाम हुजे। हा, वालेकुम अस्सलाम। तव्हांजो प्रोग्राम फर्स्ट क्लास पियो हले। महिरबानी महिरबानी। अव्हां जेको आहे सो महबूब जे शहर मां असांखे यादि कंदा आहियो, ऐं उन महबूब जे शहर में तव्हां मौजूदु आहियो, मदीना में तव्हां मौजूदु आहियो। खोड़ सारियूं असांजे लाइ तव्हां दुआऊं कजो। मां हर ॾींहुं तव्हांखे चवंदी आहियां दुआउनि जो जेको सिलसिलो आहे हिनखे जारी रखिजो। तव्हांजा सलाम बि असां पढ़िया आहिनि। वाह वाह, तव्हांजे नाले सां सलाम बि पढ़िया अथऊं मोहम्मद रसूलुल्लाह। बसि इन खां वधीक ॿियो छा थो खपे। तव्हांजी महिरबानी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। अधु बि ॻाल्हाए पियो थो, अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे। प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं पिया, अलाह साईं तव्हांखे आबाद रखे, तव्हां सदाईं ख़ुशि हुजो। आमीन, थैंक यू सो मच। जी, ILC जी अॼु ॻाल्हि कंदासीं, ऐं ILC जा मेंबर्स ई मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। जनाब पहिरियों नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि गज़ाला, ऐं गज़ाला जी जेकॾहिं ILC में ॻाल्हि कजे थी त एज़ अ यूज़र पाण उते मौजूदु आहिनि, पर जेकॾहिं जॉब जी अॻियां ॻाल्हि थिए थी त पोइ ILC उहो प्लेटफॉर्म आहे जिते को बि नौजवान अचे थो त ईअं थी नथो सघे त ट्रेनिंग हासिलु करण खां पोइ जॉब खां महरूम रहे। सो यस, गज़ाला सां अॼु पाण पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। गज़ाला, तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कैसे हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, मैं ठीक हूँ माशाल्लाह जी, ज़बरदस्त। उन खां अलावा जी जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं कंहिं बि इदारे जी, त कंहिं बि इदारे में असांखे हिकु उहो पर्सन ज़रूरु खपंदो आहे जेको पूरे जे पूरे इदारे खे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में रन करे। हर शइ ते उनजी नज़र हुजे, ऐं नंढे खां नंढी शइ में जिथे प्रॉब्लम हुजे त उनखे उहो सॉल्व करे, ऐं वॾे खां वॾो जेकॾहिं को मसइलो दरपेश अचे थो त उनखे बि सॉल्व करे। जी, ILC खे संभालींदा आहिनि लाल मोहम्मद साहब। तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। ठीक है सर आप? माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा, उन खां अलावा अॼु असां वटि मारू भील मौजूदु आहिनि। जनाब मारू भील पाण मीरपुर ख़ासि जा रहवासी आहिनि, ऐं ILC में हिन वक़्तु उहे रहनि था। पाण जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि कयूं था त IT ट्रेनर आहिनि, पाण फ्रीलांसर आहिनि। केतिरा ई ॿार
उन्हनि जे अंडर में IT जा कोर्स कनि था, सिखनि था ऐं फ्रीलांसिंग जेको आहे सो उहे सिखनि था। उन खां पोइ पंहिंजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु ट्रेनिंग हूंदी आहे, तरतीब हूंदी आहे, तरबियत हूंदी आहे, उन खां पोइ तव्हां जेको आहे न अर्निंग जे तरफ़ वेंदा आहियो, लर्निंग एंड देन अर्निंग। त पोइ माण्हू खे इहो जेको आहे सो एज़ाज़ ज़रूरु हासिलु आहे। दिलि जी गहराई सां तव्हांखे बि भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। मारू भी आप कैसे हैं? ठीक है, फर्स्ट क्लास, माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा, मां गज़ाला जे लाइ बि ॿुधाइणु चाहींदमि। गज़ाला जो जेको आहे सो स्टार्टअप मां उन खां पुछणु चाहींदमि अॼु जे प्रोग्राम में, पर हिन वक़्तु जेको आहे सो ILC में पंहिंजो तमामु बहितरीनु ख़िदमतूं सर अंजाम ॾिए पई। जी गज़ाला, तव्हांजो जेको स्टार्टअप आहे ILC में अचणु आहे, मूंखे थोरो स्टार्टिंग खां मां ॿुधाइणु चाहींदमि, तव्हां ॿुधाइजो प्लीज़। जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो नालो गज़ाला डुमरो आहे ऐं हैंड्स एंड इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में यूज़र आहियां। उते असांखे अटेंडेंस सर्विस ॾिनी वेंदी आहे, आर्ट ऑफ डेली लिविंग जी ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे, IT जी ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे। मतिलबु मुंहिंजे सेंटर में अचणु ईअं थियो त असांखे मतिलबु फेसबुक जे थ्रू ख़बर पई सेंटर जी। पहिरियां त असां घर में आइसोलेट हुयासीं, केतिरे ई सालनि खां असांजी का ज़िंदगी न हुई जी। ईअं मतिलबु जीअं सोचो त जीअण ऐं मरण जो कुझु मतिलबु न जी सघूं पिया न मरी सघूं पिया, घर में आइसोलेट हुआसीं। उन खां पोइ असांखे सेंटर जी ख़बर पई, हिते असां आयासीं, सर असांजी कंसल्टेंसी कई, असांखे मतिलबु सम्झायो त असां जहिड़नि माज़ूरनि जी बि ज़िंदगी आहे, असां बि जी सघूं था, असां बि जॉब करे सघूं था जीअं मतिलबु नॉर्मल माण्हू करे सघनि था। उनजे बावजूदि मां हिते आयमि, IT में ट्रेनिंग कई, कोर्स कयो, घणो कुझु सिखियोसीं। हाणे इंशाल्लाह जॉब जे लाइ आहियूं। जी इंशाल्लाह। अच्छा गज़ाला, बेसिकली तव्हां किथां जा आहियो? लाड़काणा जा आहियो। अच्छा, मतिलबु लाड़काणा में छा सम्झो था त इन तरह जो किथे सहूलियतूं थोड़ियूं घणियूं मौजूदु आहिनि? न, मूंखे त नथो लॻे। शायदि जीअं असां तालीम हासिलु करे आया आहियूं, 25 ईयर मुंहिंजी एज आहे, त जीअं मां मतिलबु ज़िंदगी गुज़ारे आई आहियां त मुंहिंजे हिसाब सां ईअं आहे त कोई मतिलबु डिसेबल माण्हुनि जी का ज़िंदगी न आहे ॻोठनि जे हिसाब सां। मां जेकी मतिलबु पंहिंजी एजुकेशन करे आई आहियां, क्वालिफिकेशन, त मतिलबु हर साल मां पेपर ई ॾियणु वेंदी हुअमि, ॿाहिरि निकिरी न सघंदी हुअमि। व्हीलचेयर जी मतिलबु असांखे हुते न हुई, अवेयरनेस न हुई। पोइ वकर ते वेंदा हुआसीं, कोई ॻाल्हाईंदो, बाबा तव्हां घर वेही रहो, तव्हां पढ़ण जहिड़ा न आहियो, तव्हां कुझु करे नथा सघो। उनजी वजह सां असां स्कूल न वञी सघियासीं। डिस्करेज करण वारा असांजी सोसाइटी में माण्हू तमामु घणा आहिनि। जी, घणा आहिनि, त उनजे करे असां न पढ़ी सघियासीं। दिलि चवंदो हुयो असां बि बाक़ी माण्हुनि वांगुरु वञूं पढ़ूं, पर हू असांखे ॻाल्हाईंदा, गलनि में वेंदा हुआसीं, बाबा तव्हां वेही रहो, तव्हां कुझु नथा करे सघो, तव्हां पढ़ी छा कंदो, हिकिड़ो लेबल लॻाए छॾियो माण्हुनि। पोइ उनजे करे असां बसि पेपर ई ॾियणु वेंदा हुआसीं हर साल। बिल्कुलु गज़ाला, तव्हां सां तव्हांजी जेका स्टोरी आहे उहा बि ॿुधंदासीं ऐं कुझु न करणु, घर में वेहणु, उन खां पोइ हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जो रुख करणु, ऐं उन खां पोइ हिकु ख़ुदि एतमादी ऐं हिकिड़ो जज़्बो मिलणु, उन ते ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में गज़ाला सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी, लाल मोहम्मद साहब मौजूदु आहिनि, पर अॼु मूंखे लॻे पियो त असांखे जेको जंहिं टॉपिक ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, टॉपिक इहो आहे त जॾहिं बि को बि इंस्टीट्यूट बहितर अंदाज़ में को बि सेंटर कमु करे रहियो हूंदो आहे, जेकॾहिं उते असांखे वधीक रूम्स जी नीड हुजे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा हिकिड़ी ज़रूरत बणिजी वेंदी आहे, ऐं उहा ज़रूरत असांजी न हूंदी आहे। मूंखे लॻे थो त उहा पूरी खिते जी ज़रूरत हूंदी आहे, उहा पूरी हिन वक़्तु सिंध जी ज़रूरत आहे। जी लाल मोहम्मद साहब, मैं आपसे यही बात करना चाहूँगी कि क्या आपको नीड है कि अब स्पेस ज़्यादा होना चाहिए, हम पूरी सिंध को कवर करें? नहमदुहु नसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभिनि खां पहिरियां जेके असांजो 5 साल जो जेको सफ़र आहे हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जो हैदराबाद में, इन जी तकमील में मेहरान TV जो वॾो किरदारु आहे। अॼु तव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि लाड़काणा में, मीरपुर ख़ास में, सिंध भर में असांजी पैगाम स्प्रेड थी वियो आहे। ऐं आउं थोराको आहियां मेहरान TV जो, जे असांजे इन मुद्दे खे माण्हू में अवेयरनेस रेज़ कई। जीअं रोज़ाना तव्हां सां ॻाल्हि कई कि अवेयरनेस न थियण जे करे माण्हू इहो सोचे वेठा कि कामयाबु थियण लाइ हथनि पेरनि जो थियणु लाज़मी आहे। हाणे चूंकि असां 5 साल खां कमु कयूं ऐं मैसेज स्प्रेड थी वियो आहे, ऐं मुंहिंजी प्यारी जेकी सिंध जी आवाम आहे, प्यारा माण्हू आहिनि, हू अवेयर थी विया आहिनि रिगार्डिंग पर्सन विद डिसेबिलिटी। त हाणे माण्हुनि जी उमेदियूं वधि खां वधि थी वियूं आहिनि। जीअं मां तव्हां सां लास्ट टाइम बि डिस्कस कयो कि 2.5 लाख पर्सन विद डिसेबिलिटी लाइ हिकिड़ो नंढो सेंटर काफ़ी कोन आहे। असां छा कंदा आहियूं, साल जे माण्हू खे आइडेंटिफाई करण खां पोइ सेंटर में खणी ईंदा आहियूं, ऐं साल जे अंदरि ट्रेनिंग कराए असांजी कोशिशि हूंदी आहे उहो जॉब करे वञे, पंहिंजी अर्निंग करे। त ही जॾहिं असां चवंदा आहियूं
असांजी सिंध ज़िंदाबाद त ही 4.5 खां 5,000 माण्हू जेके पेरनि ते बीठा आहिनि, ही नौजवान जेका असांजा सपूत आहिनि, जे पेरनि ते बीठा आहिनि, हीअ असांजी वॾी कामयाबी आहे। इन कामयाबी में ख़ासि तौर ते असांजी मीडिया जो वॾो किरदारु आहे, छोकी असांजी मैसेज अगरि स्प्रेड न थिए त असां हिते न रसियूं आहे। हाणे असीं अचूं था, जॻह छोकी नंढी आहे, हाणे माण्हुनि जूं उमेदियूं वधीक आहिनि। 90 लख सिंध में पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि। इन्हनि जोधनि खे, इन्हनि नौजवाननि खे, इन्हनि सुठे ज़हननि खे असां सिंधी तरक़ी में किरदारु अदा करण वारो ठाहियूं। 4.5 माण्हुनि खे ठाहियो आहे। त हाणे असांखे जॻह जी वॾी नीड आहे, कि जॻह सुठी वॾी 2-3 एकड़ जी जॻह मिले, जंहिंमें जिम्नाज़ियम हुजे, IT डिपार्टमेंट अलॻि हुजे, ऐं स्पोर्ट्स इवेंट अलॻि थींदा हुजनि, सेशन अलॻि थींदा हुजनि, स्टूडियो अलॻि थिए, त उन में असां सभु मिली करे कमु कयूं ऐं पंहिंजे इन सिंध जे नौजवाननि खे तयारु करे सिंधी तरक़ी में, पाकिस्तान जी तरक़ी में कलीदी किरदारु अदा करे। जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, माशाल्लाह सां तव्हांजी 5 साल जो एतिरियूं ख़ूबसूरत ख़िदमतूं आहिनि, जिन सां केतिरा ई नौजवान जॉब्स हासिलु करे चुका आहिनि। ऐं सिर्फ़ु प्राइवेट जॉब्स जी मां नथी ॻाल्हि कयां, मां गवर्नमेंट जॉब्स जी ज़रूरु ॻाल्हि कंदमि। त केतिरा ई अहिड़ा हिननि जे सेंटर जा नौजवान जेके मुख़्तलिफ़ जेको आहे सो शोबनि में हिन वक़्तु जॉब करे रहिया आहिनि। तव्हां कुझु एग्ज़ाम्पल्स ॾेई सघो था? बिल्कुलु। इन में ॾिसो, असां जॾहिं कमु शुरू कयो पिया, तव्हां पाण गॾु हुआसीं, त इन में असांखे सभिनी खां वॾो चैलेंज हो कि आइडेंटिफाई करण जो। हाणे असां पास्ट 3 साल खां ई री तरह सां लॻाई IT ते वधीक कमु कयूं पिया। IT में असां उनखे ट्रेन करे गवर्नमेंट लेवल ते जॉब बि ॾियारियूं पिया। प्राइवेट बैंकिन पंहिंजा रस्ता खोलिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते आउं शुक्रगुज़ार आहियां पंहिंजो अहलियाने हैदराबाद, जेको ही सेंटर सेल्फ हेल्प बेसिस ते हले पियो। इन सेंटर खे हलाइण में हुनजो वॾो कलीदी किरदारु आहे। त ही माण्हू चवंदा कि अवेयरनेस कोन आहे। अवेयरनेस थियण खां पोइ एतिरो वॾो सेंटर विद द सपोर्ट ऑफ पीपल ऑफ हैदराबाद हलणु हिकिड़ी मिसाल आहे। छा चवंदा कि पर्सन विद डिसेबिलिटी कमु नथा करे सघनि, हिते माण्हू सपोर्टेड कोन्हनि। ऐं वॾे फ़ख्र खां ई चवां थो, जेतिरा माण्हू सुठा असांजे सिंध जा आहिनि, किथे जा कोन्हनि, ज़रूरत इन अमर जी हुई कि असां पैगाम खे रसायूं। ऐं असां मेहरान TV जे ज़रिए, असां सोशल मीडिया जे थ्रू, असां मीडिया जे थ्रू इहो पैगाम रसायोसीं। हाणे असां वटि लातादाद अहिड़ी मिसालियूं मौजूदु आहिनि। जीअं असां अब्दुल मतीन ख़ान जी पंहिंजो मिसाल ॾियूं था तव्हांखे, असां उमर जी मिसाल ॾियूं था, असां तव्हांखे रिहान जी मिसाल ॾियूं था, असां शाहीना जी मिसाल ॾियूं था, असां देवी जी मिसाल ॾियूं था, असां रिज़वाना जी मिसाल ॾियूं था। कहिड़ी अहिड़ी लातादाद मिसालियूं आहिनि जंहिंजा घर वारा जॾहिं आया उहे पाण बि मायूस हुआ, हिन घर वारा माउ पीउ रुना पिए। अॼु बड़े वॾे फ़ख्र खां चवंदा हाणे असांखे को परवाह कोन्हे, ख़ुदा न खां असांजी डेथ थी वेंदी आहे, असांजो ॿारु हाणे असांखे संभाले पियो। ही वॾी सक्सेस आहे असां लाइ। नो डाउट इहा इलाही वॾी सक्सेस आहे। सिर्फ़ु तव्हांजे लाइ न, हीअ असांजे लाइ हिकिड़ी वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे त उहे नौजवान जॾहिं असां वटि हिन मंच ते मौजूदु हुआ, त उहे हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया हुया। पर हींअर हू माशाल्लाह सां हिकिड़नि सुठनि इदारनि में हिकिड़ी पोज़ीशन ते कमु करे रहिया आहिनि। कुझु टीचर्स जी हैसियत सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। कोई किथे IT जे शोबे में वञी करे पंहिंजी बहितरीनु ख़िदमतूं सर अंजाम ॾिए पियो। त असां वटि माना टैलेंट बि आहे, असां वटि उहे माण्हू बि मौजूदु आहिनि। पर सिर्फ़ु उन्हनि जे ॻाल्हि हूंदी आहे त उन्हनि खे सेट कयो वञे, उन्हनि खे हिकिड़ी तरबियत ॾिनी वञे, उन्हनि खे हिकिड़ो सुठो माहौल ॾिनो वञे। ऐं अवेयरनेस जी त हमेशह ज़रूरत हूंदी आहे पंहिंजी सोसाइटी में। अच्छा जी, मारू भील जे तरफ़ अॻियां हलूं था। जी मारू भील तव्हांखे ॿीहर मां भली कार चवंदसि, जी वाबस्तगी जेको आहे सो मीरपुर ख़ासि सां आहे। तव्हांजी असां स्टोरी ॿुधणु चाहींदासीं, सक्सेसफुल स्टोरी। यस, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो मारू भील आहे ऐं बेसिकली मां मीरपुर ख़ासि खां आहियां। थरपाकर सां बि मुंहिंजो तालुक़ु आहे। ऐं हुन सां गॾोगॾु जेको स्टार्टिंग थींदी आहे, हिकु 5 साल जो ॿारु जॾहिं विथ डिसेबिलिटी खां स्टार्ट करे थो पंहिंजी एजुकेशन खे ऐं पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र, त मूंखे हिकु सुठे लेवल ते कमु करिणो आहे। मूंखे पंहिंजी डिसेबिलिटी खे रखी करे हिकु सुठे माना उहिदे ते वञी कमु करिणो आहे। तॾहिं जेको एजुकेशन जो स्टार्ट जेको डिसेबिलिटी खां स्टार्ट थिए थो क्रोलिंग सां, ऐं उनखां पोइ जेको आहे इंतई जेको मुश्किल वक़्तु हूंदो आहे, ॻोठनि में तालीम हासिलु करणु एॾी आसान न हूंदी, छाकाणि त उते हिकिड़ी त अवेयरनेस न हूंदी आहे, ॿियो एक्सेसिबिलिटी न हूंदी आहे, ऐं 2-3 किलोमीटर स्कूल वञणु क्रोलिंग हथनि ते हली करे माण्हू, त उहो ॾाढो ॾुखियो सफ़र हूंदो आहे। ऐं वरी एजुकेशन हासिलु करण खां पोइ बि जेकॾहिं गवर्नमेंट या प्राइवेट अदारो तव्हांखे जेको जॉब नथो ॾेई सघे, त
त अगरि तव्हां मास्टर बि करे वेठा आहियो त को फ़ाइदो कोन्हे। अगरि मास्टर बि डिसेबल पर्सन करे थो छॾे त बि हुनखे कोई हौसलो कोन हूंदो आहे त हू एजुकेशन कंहिं बि डिपार्टमेंट में अप्लाई करे सघे ऐं पंहिंजे कोटा जे मुताबिक़ या कंहिं बि उहिदे ते कमु करे सघे। जॾहिं मुंहिंजो स्टार्टिंग थियो, एजुकेशन हासिलु कई, प्राइमरी कई ॻोठ में, ऐं उहे ॻोठनि ॿनियनि में रस्तनि में हली करे मां पंहिंजे बिल्कुलु इन जेको गर्मी वारे सीज़न में माण्हू जॾहिं असीं क्रोलिंग कंदा हुआसीं हलंदो हुउसि मां त हथनि में चप्पल पाईंदो हुउसि। हीअं त माशाल्लाह जेको आहे असांजे हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर असांखे एतिरो अवेयर कयो आहे त व्हीलचेयर सेंस ॾिनी आहे, तव्हां व्हीलचेयर ते वेही करे पंहिंजा बिज़नेस कीअं करे सघो। इहो स्टार्टिंग में अगरि असांखे नथो मिले ऐं स्टार्ट असां उतां कयूं था जितां क्रोलिंग खां स्टार्ट कयूं था एजुकेशन, पोइ उन एॾी गर्मी वारे सीज़न में वञी ऊन्हारे में जेकॾहिं वञी असीं स्कूल वञूं था, स्कूल खां वरी ॻोठ वापसि अचूं था, इहो मुसलसिल सफ़र असांजो जेको ज़िंदगी जो एजुकेशन जो इंटर ताईं हले थो। जॾहिं असां इंटर पास कयूं था पोइ असां वरी कॉलेज साइड या यूनिवर्सिटी साइड वञूं था, उतां बि असीं तइलीम वॾी जेको ॾाढी मुश्किल सां, तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर मेन ॻाल्हि असांजी डिसेबिलिटी खे इहो ई फेस करणी पए थी त एक्सेसिबिलिटी न हूंदी। बिल्कुलु हर जॻह जेको स्टेप ठहियल हूंदा आहिनि, रैम न हूंदी, रैम हूंदी आहे ऐं न आहे एतिरो अहिड़ा कोई सेंटर न आहिनि जीअं असांजो ILC सेंटर आहे। काफ़ी सारे ॿारनि खे हैदराबाद जी 4000 खां प्लस ॿारनि खे जेको अवेयर कयो, ईअं असांखे कंहिं अवेयर कोन कयो। उहा ज़िंदगी जेका हिकु ॻोठ खां निकिरे थी ऐं हिकिड़ो पंहिंजो सफ़र सोचे थी त मूंखे अॻिते वञी छा करिणो आहे, नॉर्मल माना हिकिड़ो उहो माण्हू जेको पंहिंजी सोसाइटी में आसानी सां सभिनी शयुनि खे डील करे उनजे मुक़ाबले में अगरि पर्सन विद डिसेबिलिटी घरां निकिरे थो, ॻोठां निकिरे थो, बिल्कुलु हिकु हेठि तबिके खां निकिरे थो ऐं हू सोच रखे थो त मूंखे हिकु ऑफिसर थियणो आहे, मूंखे हिकु अहिड़ो कैरेक्टर अदा करणो आहे इन सोसाइटी जे अंदरि जेको मुंहिंजी बराबरी सम्झे, ईअं न सम्झे त हीअ डिसेबल आहे। जीअं रिज़वाना ॻाल्हि कई, ईअं हर असांखे चैलेंजिस जा सामना करणा पिया। हर माण्हू चयो त तव्हां छा करे सघंदो, ग़रीबनि खे एजुकेशन खां पोइ कुझु बि करे वठो तव्हांखे तइलीम कोन मिलंदी, पंहिंजी रोज़गार कोन मिलंदो, जॉब कोन मिलंदी। जॾहिं असां इहे ई माना इहे माण्हुनि जूं सोचूं, इहे उन्हनि जा जेके तनक़ीद, इहे उन्हनि जा लफ़्ज़ जेके असांखे बिल्कुलु पोइते कयो वञनि था, पर पोइ बि असां पंहिंजे हौसले खे बुलंद रखे करे इन सफ़र ते निकिरूं था। ऐं पोइ जॾहिं असीं तइलीम हासिलु करण खां पोइ जॾहिं मूं इंटर कई, इंटर खां पोइ मूं ग्रेजुएशन बि कई मिरपुखास में। ग्रेजुएशन करण खां पोइ मां जॾहिं हाणे हिकु ॻोठ खां निकिरी ग्रेजुएशन कई, अञा मूंखे व्हीलचेयर जी सेंस न आहे, अञा आउं क्रोलिंग ते स्टिक ते उन ते हलां पियो, मूंखे अञा पंहिंजे जेके मेन मक़सद जी ख़बर न आहे त डिसेबिलिटी छा आहे। ऐं पंहिंजी डिसेबिलिटी खे अञा माना मतिलबु उन वक़्त ताईं एक्सेप्ट कोन करे सघियुसि। मुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि हुई त आउं डिसेबल आहियां, मां कुझु कोन करे सघंदुमि, छाकाणि त मूंखे जेको आहे आसे पासे फील करायो, बिल्कुलु। पर जॾहिं मां मिलां थो सर लाल मोहम्मद सां, सर लाल मोहम्मद जो बि तालुक़ु मिरपुखास सां आहे, ऐं सर उते अचनि था, असां मुलाक़ात थींदी आहे, ऐं पोइ जॾहिं मूंखे आइडेंटिफाई करे ऐं ILC जॾहिं मूंखे एडॉप्ट करे थी, ILC ॾिसे थी त हिकु ई ॿार आहे जंहिंजो ज़हन एॾो आहे ऐं हू कंप्यूटर में एक्सपर्टीज़ रखे थो, हर शइ में एक्सपर्टीज़ रखे थो, पर हुनखे अॻियां न आणियो वञे थो। तॾहिं ILC में अची करे जॾहिं काउंसलिंग थींदी आहे, सर वारनि जी निगरानी में काउंसलिंग थींदी आहे, व्हीलचेयर सेंस ॾिनी वेंदी आहे त तव्हां व्हीलचेयर ते वेही करे छा करे सघो था, तव्हां व्हीलचेयर ते वेही करे उहे बिज़नेस करे सघो, तव्हां व्हीलचेयर ते वेही करे दुनिया जा समूरा कमु करे सघो था। जॾहिं ILC असांखे जेको आहे इहे सॼियूं शयूं जेके अवेयर करे थो हिननि खां, पोइ न असांखे अॻिते वठी अचे थो त बाबा तव्हांखे हिन व्हीलचेयर ते वेही करे जेतिरा ज़िंदगी जा कम आहिनि उहो पाण करे सघो। तव्हां उहे माण्हू न आहियो, तव्हां उहा इहा ज़हन मां सोच कढे छॾियो जेको माण्हू तव्हांखे चयो आहे तव्हां कुझु कोन था करे, बिल्कुलु इहो तव्हां जेको कुझु नथा करो, इहो ज़हन मां कढे छॾियो। जॾहिं हिते असीं आयासीं, हज़ारे ॿारनि खे ॾिठोसीं त उहे पर्सन विद डिसेबिलिटी जंहिंजा हथ पेर ॿई कमु नथा कनि, उहे वेही कमु कनि पिया। ऐं पोइ हितां IT जी ट्रेनिंग जॾहिं हासिलु कयां थो ऐं उन क्रोलिंग जो सफ़र ॾिसां, उनखां पोइ जॾहिं व्हीलचेयर ते अचां थो तॾहिं मूंखे हिकु नई ज़िंदगी जो जेको सफ़र शुरू थींदो। जॾहिं नई ज़िंदगी जो सफ़र शुरू थींदो तॾहिं सोचींदो आहियां त पोयां त कुझु कोन, ज़िंदगी त हाणे जीअण जो मसइलो। ही उहा ज़िंदगी आहे जंहिंखे जेको आहे आम इंसान बि एतिरो मज़े सां नथो जी सघे जेतिरो असीं अॼु साॻियो आऊं हुते हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में IT जी ट्रेनिंग वठण खां पोइ, फ्रीलांसिंग जी ट्रेनिंग वठण खां पोइ हाणे आऊं ख़ुदि हिते जेको आहे IT ट्रेनर आहियां ऐं काफ़ी सारे ॿारनि खे जेको आहे फ्रीलांसिंग में ट्रेनिंग ॾेई करे काफ़ी सारा ॿार जेके मूंसां गॾु फ्रीलांसिंग कनि था। हा, हिकिड़ो ट्रेन तव्हां उन्हनि खे कयो आहे एतिरो सुठे तरीक़े सां। अच्छा, IT जी दुनिया, AI जी दुनिया, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी दुनिया खे मारू भील तव्हां कीअं था ॾिसो? मैडम ॾिसो, ही अहिड़ो दौरु आहे, हीअ कुझु साल खां पोइ, 1-2 साल खां पोइ तव्हां ॾिसंदो त जेको AI आहे
जंहिंखे AI जी अगरि ख़बर न आहे, अगरि हू AI जो यूज़ नथो करे त सम्झो हू पुराणे दौर में 5,000 साल पोइ आहे। AI अॼुकल्ह एतिरो जेको एडवांस थी वियो आहे, जेका कलाकनि जा कम हूंदा हुआ 5 मिंटनि में कंदो आहे, एॾो ज़बरदस्त। ऐं IT जेको आहे ख़ासि तौर ते पर्सन विद डिसेबिलिटी लाइ त हिकिड़ो सोने जो ज़ेवर। बिल्कुलु। अच्छा, उहे नौजवान जेके हिन वक़्तु मारूबील तव्हांखे ॿुधनि पिया ऐं उन्हनि खे पंहिंजी हिकिड़ी फील्ड डिसाइड करणी आहे, उन्हनि खे तव्हां कंहिं अंदाज़ में सम्झाईंदो त IT जी फील्ड हिकिड़ो फ्यूचर आहे ऐं उन खां बग़ैर तव्हां जेको आहे न कंहिं बि फील्ड में हुजो, पर IT जी फील्ड खां बग़ैर तव्हां हली नथा सघो? बिल्कुलु, कॾहिं बि न, कंहिं बि न। ॾिसो मैडम, मां उन्हनि खे चवणु चाहींदुमि त कंहिं बि जेको आहे डिपार्टमेंट में या IT जो को बि शोबो आहे, IT जा चंद शोबा अहिड़ा आहिनि, पर IT जो पंहिंजो ई शोबो अहिड़ो आहे जंहिंमें तव्हां कंहिं बि हिकिड़े अगरि तव्हां वठो था को मिसाल फ्रीलांसर अगरि थिए त हू अगरि ग्राफिक डिज़ाइनिंग करे थो न, त उन में अगरि हू स्टार्टिंग वठे त उन में बि अच्छी ख़ासी अर्निंग करे सघे थो। यूट्यूबर थिए थो, व्लॉगर थिए थो, कुझु बि थिए। IT जो आहे अहिड़ो माना फील्ड जंहिंमें इंसानु जेको आहे पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारे थो ऐं घर वेही। ईअं न आहे त तव्हांखे हिकु ॿिए जॻह ते वञी मज़दूरी करणी आहे। जीअं असां जॉब कंदा आहियूं त ऑफिस वञणो पए थो। IT जो इहो कमु आहे, तव्हां जेकॾहिं फ्रीलांसर थियो था, तव्हां जेकॾहिं वीडियो एडिटर थियो था, तॾहिं बि ॾिसो उहो घर वेही करे पंहिंजे वीडियो एडिटिंग करे थो, आराम सां अर्निंग करे सघो था। अच्छा, तव्हां कहिड़े कम में वधीक एंजॉय कंदा आहियो? मारू भील, मां तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदमि त वाइल ट्रेनिंग, तव्हां जॾहिं एज़ अ ट्रेनर ट्रेनिंग ॾियो था या फ्रीलांसिंग जॾहिं कयो था, जॾहिं तव्हां जेको आहे मोटिवेशनल स्पीच ॾियो था, कंहिं कम खे वधीक एंजॉय कंदा आहियो? मैडम ॾिसो, असांखे जेको आहे इंतई घणी ख़ुशी थींदी आहे जॾहिं उहे ॻाल्हियूं यादि पियूं अचनि त तव्हां कुझु नथा करे सघो। जॾहिं असीं 1000 या 200 300 ॿारनि जे अॻियां वेही, जंहिं यूनिवर्सिटी में असीं जॾहिं उहो लेक्चर ॾींदा आहियूं, 1000 ॿारनि जे अॻियां वेही जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं, त तव्हां जेको आहे डिसेबिलिटी खां अलावा नॉर्मल माण्हुनि खे जॾहिं असीं हौसलो ॾींदा आहियूं, इहो असांखे वधीक जेको आहे इंतई मज़ो ॾींदो। छाकाणि त असां हुननि जी जेका अॼुकल्ह असां जेको आहे सिंधी यूनिवर्सिटी, महाराणी यूनिवर्सिटी, उन्हनि में लेक्चर ॾियूं था त डिसेबिलिटी कुझु बि न आहे। उन्हनि नौजवाननि खे जेके हींअर ग्रेजुएशन कनि पिया, BA कनि पिया, MA कनि पिया, जेके बि कनि पिया, यूनिवर्सिटीज़ में वञी लेक्चर्स ॾियूं था, या असांजे पंहिंजे पर्सन विद डिसेबिलिटी खे, हिकिड़ो पर्सन विद डिसेबिलिटी आहे जंहिंखे बिल्कुलु उमेदु न हूंदी, उनखे जॾहिं आउं कंप्यूटर जी ट्रेनिंग ॾेई करे, उनखे फ्रीलांसिंग जी ट्रेनिंग ॾेई करे, उनखे जॾहिं पंहिंजे घर वारनि जी माना हिकिड़ो ज़रूरत ठाहियां थो, घर वारनि जी ज़रूरत थिए थी त बाबा हीउ ॿारु उहो ॿार हो जेको कुंड में पियो हो या वेठो हो, जंहिंजी को बि माना वैल्यू कोन हुई। अॼु उहो ॿारु साॻियो जेकॾहिं 70,000 80,000 रुपया कमाए थो घर वेही करे, इहा ॾाढी ख़ुशी थींदी आहे। त इहो मुंहिंजी तरफ़ां अगरि हल्कंद करण वारो अलॻि सां ई आहे, पर जेकॾहिं असांजी सपोर्ट सां अगरि थिए थो, असीं उहे माण्हू जंहिंखे दुनिया ते चयो ते असांजे माण्हुनि ते जे माशरे ते चयो तव्हां कुझु कोन करे सघंदो। अॼु उहो माण्हू जेकॾहिं हिकु इंसान खे पंहिंजी ज़िंदगी खां माना जीअण जो रस्तो ॾेखारे थो, इहो मां ईअं चवंदसि त जॾहिं माण्हू हिकिड़ो तव्हांखे न टैग मां लॻाए छॾनि था, हिकिड़ो टैग ॾेखारनि था, यू कैन नॉट डू एनीथिंग, त तव्हां अॻियां खां जेको आहे सो फ्लैश बैक आयो ऐं तव्हां चओ था त आई कैन डू एवरीथिंग, सभु कुझु असां करे सघूं था ऐं तव्हां खां ख़ूबसूरत अंदाज़ में शायदि करे सघण जी सघ रखूं था। अच्छा लाल मोहम्मद साहब, जॾहिं माण्हू तव्हां सां कनेक्ट थियणु चाहिनि था ऐं पंहिंजे ॿारनि खे छॾणु चाहिनि था IL सेंटर में, हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर में, त हिन वक़्तु छा था सम्झो त केतिरी घुर्ज आहे, केतिरो तव्हांखे सेंटर जो स्पेस खपे? बिल्कुलु, जॾहिं पाण सफ़र शुरू कयोसीं तॾहिं तव्हां असां सम्झो पियो की हिकिड़ो सेंटर इनफ आहे, बट जीअं हाणे माण्हू राब्ता करनि पिया, हाणे ॾिसो, हाणे ॾिसंदा मारू खे, हाणे ॾिसनि था गज़ाला खे, हाणे ॾिसनि था बिलाल खे, ज़रीना रानी खे, ज़रीना चांडियूं खे, ऐं ला तादाद अहिड़ा नाला आहिनि, उनखे ॾिसनि था वाह हीअ त हाणे सोशल थी विया आहिनि, हाणे एक्टिवली कमु करनि पिया। हाणे कॉन्सेप्ट ई ख़तमु थी वियो की कामयाबु थियण लाइ हथनि पेरनि जो थियणु लाज़मी आहे। हाणे जोग दर्जो माण्हू अचनि पिया, बाबा असांजे माण्हू असां हाणे एडमिशन क्लोज़ करे छॾिया आहिनि, जॻह ई एतिरी असां वटि कोन आहे, असां वटि 40-50 माण्हुनि जी जॻह आहे, हाणे हिते 2.5 लख आहिनि। असां ई चऊं था, ॾिसो हिकिड़ो इन कम खे वधाइण लाइ हर हिकु माण्हू जो हिकिड़ो रोल आहे, जीअं एलिया ने हैदराबाद पंहिंजो रोल अदा कयो आहे, ऐं थोरा को सलाम थो पेश कयां, मीडिया खे सलाम थो पेश कयां। असां उहो कमु जेको 15 साल में थियणो 5 साल में करे वेठा आहियूं उहो कमु। हाणे आउं चाहियां थो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो हिकिड़ो रोल आहे, लोकल गवर्नमेंट जो, ऐं बाअदब तरीक़े सां
ऐं हिकिड़े ज़िम्मेदार शहरी जे हिसाब सां लोकल हुकूमत हैदराबाद खे ई चवां थो, ही ॿार तव्हांजा आहिनि, ही 2.5 लाख% विद डिसेबिलिटी जेके स्टीफन हॉकिंग ठाहिणो आहे, जेके निक ठहिणो आहे, जेके साइंसदान ठहिणा आहिनि, जेके प्रोफेसर ठहिणा आहिनि, जेके सिंध जा सुठा ज़हन ज़ाया थियनि पिया, उन्हनि खे बचाइण लाइ आऊं कराची खां हिते आयो आहियां 5 साल खां, त सर्विस ॾियां पियो। आऊं चाहियां थो मेयर हैदराबाद खे कि अॻिते वधनि। अॼु ताईं हू सेंटर में कोन आया आहिनि ऐं लेक ऑफ इंट्रस्ट जे करे आऊं चाहियां थो हू ॿारनि जी ज़िंदगी जेके आइसोलेटेड आहिनि, असां वधीक में वधीक 100 खे एडमिशन ॾेई सघूं था, पर असांखे जॻह को 2-3 एकड़ जी जॻह मिली वञे, हू पंहिंजो रोल अदा करनि, त इहे सिंध जा जेके ॿार आहिनि सिंध जी तरक़ी में, पाकिस्तान जी तरक़ी में कलीदी किरदारु अदा कंदा ऐं पाण उन्हनि खे ॾिसी अफ़सोस कोन कंदासीं। जीअं अॼु पूरो सिंध फ़ख़्रु पियो करे मारू ते, जीअं अॼु सॼो सिंध रिज़वाना ते ग़ज़ाल ते फ़ख़्रु पियो करे, ज़रिया रानी ते फ़ख़्रु पियो करे पियो, कई अहिड़े ॿारनि ते फ़ख़्रु करनि पिया, त छो न सिंध जे 90 लाख% विद डिसेबिलिटी खे बाहिर फ़ख़्रु ठाहियूं। स्किल्स असां वटि आहिनि, सभु शयूं आहिनि, पर असां लिमिटेड रिसोर्सिस आहिनि। असां चयूं था डिस्ट्रिक्ट हुकूमत पंहिंजो रोल अदा करे, इन खे ऑन करे, ऐं ख़ासि तौर ते जेको ग्रीवेंसेस कमेटी आहे, डिसेबिलिटी खे हिकिड़ो सब्जेक्ट ठाहे सिंध जे ॿारनि खे अॻिते वधण जो मौक़ो ॾिए। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हांजो तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत विज़न जे प्रोग्राम में ज़रूरु ज़ाहिर थिए पियो। व्यूअर्स, वधीक प्रोग्राम खे कंडक्ट कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुपर मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम में, ऐं डेफिनेटली प्रोग्राम अवांजो पंहिंजो आहे। ऐं अॼु जे प्रोग्राम में जंहिं टॉपिक ते डिस्कस कयूं पिया उहो आहे डिसेबिलिटी। असां वटि इहो जेको टाइटल ॾिनो वेंदो आहे न, ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे। काफ़ी उहे माण्हू जेके असां रोडनि रस्तनि ते ॾिसंदा आहियूं, जिन खे माज़ूरी जो उहो टाइटल माण्हू साम्हूं खां ॾेखारे रहिया हूंदा आहिनि, आम माण्हू ईंदो वेंदो उन्हनि खे जेको आहे कुझु न कुझु ॾेई रहियो हूंदो आहे, ऐं हुननि जो हथु ईअं हूंदो आहे, माण्हुनि जो हथु ईअं हूंदो आहे। पर जॾहिं हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जी ॻाल्हि थिए थी, ऐं कॾहिं तव्हां जेको आहे टाइम कढो, हैदराबाद जा माण्हू स्पेशली जेके बि मूंखे ॿुधो पिया हुआ, हैदराबाद में ई सेंटर मौजूदु आहे। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो तव्हां ज़रूरु कढो, मंडे खां वठी फ्राइडे ताईं तव्हां वञी करे विज़िट ज़रूरु कयो हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर खे। ऐं लोकल गवर्नमेंट खे मां ज़रूरु गुज़ारिश करणु चाहींदमि त उहे ॿार जेके घरनि में हिकिड़ी लिमिटेड रिसोर्सिस में मौजूदु आहिनि, जिन जा पेरेंट्स बि परेशान हूंदा आहिनि, त छा असांजे ॿारनि जो को बहितर फ्यूचर थी बि सघंदो या न थी सघंदो। ॿियनि ॿारनि जे फ्यूचर जे मुक़ाबले में उहो ॿार जेको घर में माज़ूर मौजूदु आहे, त उनजे लाइ वधीक पेरेंट्स परेशान हूंदा आहिनि। त जेकॾहिं लोकल गवर्नमेंट कुझु साथ ॾींदी त पोइ हीउ सेंटर जेको आहे सो हिकिड़े वॾे पैमाने ते पूरी सिंध जा जेके बि माज़ूर ॿार आहिनि, या जंहिं बि एज ग्रुप जा माज़ूर माण्हू आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी बहितरीन अंदाज़ में जेको आहे सो ट्रेनिंग्स ॾेई करे ऐं क़ाबिल बणाईंदा त हू पंहिंजी अर्निंग करे सघनि, घर वेठे अर्निंग करे सघनि, कंहिं इंस्टीट्यूट में वञी करे सघनि। ऐं माज़ूरी जी हिकिड़ी कोटा हूंदी आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे अप्लाई करिणो आहे, तव्हांखे कुझु स्किल्स सिखणा आहिनि, तव्हांखे एजुकेशन हासिलु करणी आहे, ऐं तव्हां जॉब बि करे सघो था, तव्हां क़ाबिल इंसान आहियो, पर उन्हनि खे इहो ॿुधायो ई न वेंदो आहे। ऐं बसि पोइ उन खां बाद में सिर्फ़ु मायूसी हुननि जी मुक़दर बणिजी वेंदो आहे, जेको हक़ीक़त में इहो फेज़ असांखे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। ॻाल्हाईंदे मूंखे ॾुखु थींदो आहे, मूंखे के वर्ड्स कोन हूंदा आहिनि त आउं जेको आहे सो इन ॻाल्हि खे कीअं बयानु करे सघां। पर वरी बि जॾहिं ILC ते नज़र पवंदी आहे त हिकिड़ी उमेदु जाॻंदी आहे, हिकिड़ो होप पैदा थींदो आहे, ऐं उहो होप तव्हांजे लाइ आहे, अव्हांजे बचनि जे लाइ आहे, उन्हनि जी ज़िंदगियुनि जे लाइ आहे। जी लाल मोहम्मद साहब, स्पोर्ट्स जे हवाले सां बि ॻाल्हि कंदासीं। हूअं त असां ॻाल्हि ॿोल कंदा नॉर्मल ॿार जेके घर में स्कूल वञनि था, कॉलेज अंदरि यूनिवर्सिटी, तव्हां स्पोर्ट्स जे साइड बि जेको आहे न उन्हनि खे ॾिसंदा आहियो, पर उहे ॿार जेके माज़ूर आहिनि, जी प्लीज़। एक्चुअली स्पोर्ट्स ऐं पर्सन विद डिसेबिलिटी जो चोली दामन जो साथ आहे। असां सभिनि खां पहिरीं इहो तहरीक शुरू कई, उन जो ताल्लुक़ ई स्पोर्ट्स सां हो। असां व्हीलचेयर स्पोर्ट्स प्रमोट कईसीं। पाकिस्तान दुनिया जो पहिरियों मुल्क हो जे व्हीलचेयर क्रिकेट इंट्रोड्यूस कराई, ऐं हाणे ही 5 मुल्कनि में खेॾी वञे पई। एशिया कप जा असीं चैंपियन आहियूं, हाणे वर्ल्ड कप थियण वारो आहे। इन सां गॾोगॾु ॾिसो, असां हाणे फ्रांस थिए,
कोरिया थे इवेंट्स में पार्टिसिपेट कंदा रहंदा आहियूं, एशिया कप में पार्टिसिपेट कंदा आहियूं। ऐं अचां थो लोकल लेवल ते ॾिसो असांजो जेको टारगेट आहे उहो हाणे सिंध आहे, असांजो टारगेट आहे उहो पाकिस्तान आहे। ऐं जॾहिं पंहिंजी सिंध खे ॾिसां थो त सिंध में असां मीरपुर ख़ासि हुजे या कराची हुजे, हर स्पोर्ट्स एक्टिविटी में वीलचेयर स्पोर्ट्स खे इंक्लूड कयो वेंदो आहे। इहो वाहिद हैदराबाद आहे जंहिंमें ॾिसो असां आउं कमु कयो 5 साल ते ऐं ॾिसां पियो लेक ऑफ इंट्रस्ट ऑफ लोकल गवर्नमेंट। हालांकि इतां जा रांदीगर पूरी दुनिया में वञनि पिया, हैदराबाद जा फ्रांस विया आहिनि, नेपाल विया आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहनि ते विया आहिनि, पर आउं हैरान आहियां कि लोकल हुकूमत इन में वीलचेयर स्पोर्ट्स खे छा लाइ जॻह कोन पई ॾिए, छोकी हाणे इंडिया में काफ़ी प्रमोट थी वई आहे, असांजे पड़ोसी ममालिक में प्रमोट वीलचेयर स्पोर्ट्स थी वई आहे ऐं वॾे पैमाने पे थी वई आहे ऐं सॼी दुनिया में वञी पाकिस्तान जो नालो रोशन करनि पिया। त वीलचेयर स्पोर्ट्स में वीलचेयर बास्केटबॉल आहे ऐं माशाल्लाह जाम फास्ट गेम आई ऐं हुन में पाकिस्तान पंहिंजो हिकिड़ो नालो कयो आहे। पोइ वीलचेयर क्रिकेट आहे, पोइ वीलचेयर टेनिस आहे ऐं काफ़ी गेम्स आहिनि। त आऊं ई सम्झां थो कि हैदराबाद में वॾो टैलेंट आहे, सिंध में वॾो टैलेंट आहे, वीलचेयर स्पोर्ट्स खे असां प्रमोट कयूं ताकी असांजा ई रांदीगर जीअं माण्हू इंज़माम खे एप्रिशिएट कंदा आहिनि, जीअं इमरान ख़ान खे या मुख़्तलिफ़ खिलाड़ियुनि खे एप्रिशिएट कंदा आहिनि, ही पूरी सॼी दुनिया में वञी पाकिस्तान जो नालो सिंध जो नालो कनि पिया त हिनखे रस्तो ॾिनी वञे अॻिते वधनि। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हिन पंहिंजे सेंटर खे इंस्टीट्यूट त न बल्कि हिकु बहितरीनु सेंटर आहे ऐं जेको आहे सो मां पहिरीं चई चुकसि त थोरो टाइम कढी हिन सेंटर खे ज़रूरु तव्हां विज़िट कजो, हिनखे इनहेंस कीअं कजे? अगेन ही हिकिड़ी कलेक्टिव एफर्ट आहे, कलेक्टिव एफर्ट आहे, नो डाउट। हाणे हिकिड़ी फैमिली असां वटि आई कि असांजे ॿार खे एडमिशन ॾियो, असां वटि रिसोर्सिस जेतिरा असां लगाए छॾिया, असां उन्हनि खे रिफ्यूज़ करे छॾियोसीं, बाबा हींअर जॻह कोन आहे। त उन फैमिली जेको ॾुख जेको वर्डिंग यूज़ कई न, हाणे सॼो हैदराबाद जी उमेद असां ते लॻाए वेठा आहिनि। असीं त उन चयो उनखे किथे खणी वञा, ही इंसान आहे, ही ॿार जेके पंहिंजी अर्निंग करनि पिया, ही ॿार ॿिया छोकिरा छोकिरियूं जेको कारोबार करनि पिया, ही ॿार जेका ऑनलाइन ट्रेडिंग करनि पिया, ही ॿार जेको स्पोर्ट्स में वञनि पिया, ही ॿार एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ में वञनि पिया, त आउं उनखे किथे खणी वञा? अगरि घर में वेंदो ॿिया स्कूल उनखे एडमिशन कोन था ॾियनि, तव्हां एडमिशन लाइ मना करे पिया, इन जो थींदो छा? हिते आउं चवां थो हिते रियासती ज़िम्मेदारी आहे। सही, बिल्कुलु सही। लोकल हुकूमत चिल्ड्रन विद डिसेबिलिटी के स्कूलनि खे पाबंद करे कि हिननि खे एनरोल कयो, पोइ जॾहिं एनरोल थींदा त बिलाल ठहंदा, बिल्कुलु एनरोल थींदा पोइ लाल ठहंदा, एनरोल थींदा पोइ मारूफ थींदा, एनरोल थींदा त गज़ाला थींदा, एनरोल थींदा त काशिफ महमूद ही सॼा ठहंदा जिते माण्हू फ़ख्र कंदो। हाणे ॿार अगरि आइडेंटिफाई कोन थींदा त नुक़सानु सिंध जो आहे। अगरि ही ॿार आइडेंटिफाई कोन थींदा, ॾिसो मूंखे ई ॿुधायो, ऐं तव्हांखां हिकिड़ो सुवालु पुछां थो, असांजो जनरल हो, उन न्याणी हैंडीकेप हुई, उन सॼे पाकिस्तान में सेंटर माज़ूरनि जा ठाहिया। असांजो सिटिंग चीफ मिनिस्टर उन न्याणी हैंडीकेप आहे, उन सिंध खे तोहफ़ो ॾिनो सिंध डिसेबिलिटी एक्ट जो, रूल्स पास करे मिनिस्ट्री ठाही। ओके, ईअं असांजो एक्स स्पीकर ऑफ कौमी असेंबली उन जी धीउ माज़ूरी, उन ॾींहुं राति करे माज़ूरनि जो हिकिड़ो माज़ूर लाइ अवेयरनेस लाइ कमु कयो पिए। सही। त मूंखे ई ॿुधायो असां पोइ हर मिनिस्टर लाइ दुआ कयूं, इनखे अहसासु ॾियण लाइ कि हिननि जे घर में अॻिते कोन थो चवां, तव्हां पाण सम्झी वेंदो। सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। त ही जेके 90 लख साढा 3 करोड़ पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि, सिंध जा 90 लख आहिनि। ॾिसो ही जेके मेयर साहब आहिनि, ही सिर्फ़ु हलण वारनि जा मेयर कोन आहिनि। बिल्कुलु। तव्हां कैमरा पंहिंजो मेहरान टीवी ते खणी वञो, तव्हां इन हैदराबाद शहर में तव्हां जहिड़ा पार्क ॾिसंदव, इनएक्सेसिबिलिटी करोड़ों रुपया लॻनि पिया, हिकिड़ो रैम्प नथा ठाहे सघनि। जॾहिं ई ॿार मूं वटि ईंदा, सर हम जाना चाहते हैं, सर हम एंजॉय करना चाहते हैं, हम ईद पर जाना चाहते हैं, पार्क में जाना चाहते हैं, सर एक्सेसिबिलिटी नहीं है। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। वरी वो आई इंफ्रास्ट्रक्चर साम्हूं जॾहिं अचे थो त उन ई तरह असां जेको आहे न किथे रुकजी ज़रूरु वञूं था त इहे असांजो इंफ्रास्ट्रक्चर आख़िर आहे कहिड़ो, ऐं हिते ज़रूरु सुवाल उथारणु खपे। ऐं जिथे बि तव्हां मौजूदु आहियो, हमेशह इहा ॻाल्हि कई आहे त जेका सही ॻाल्हि आहे उन जे लाइ
ॻाल्हाइणु खपे, मुस्बत ॻाल्हाइणु खपे, इहो असांजो हक़ आहे, इहो असांजो फ़र्ज़ु आहे। ऐं माशाअल्लाह सां मां हिते मेहरान टेलीविज़न ते मौजूदु आहियां, इन लाइ कोन थी चवां, पर मेहरान टेलीविज़न जो रोल हमेशह मां हिकिड़ो पॉज़िटिव ॾिठो आहे, पॉज़िटिव अंदाज़ में जेको आहे सही ॻाल्हि खे सुहिणे अंदाज़ में करण जो असां हक़ रखूं था, त उहो हक़ असां इस्तेमालु कयूं था। जी ग़ज़ाला जी तरफ़ असां अॻियां वधूं था। ग़ज़ाला, जॾहिं तव्हांखे हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जी ख़बर पई त पोइ तव्हां सर लाल मोहम्मद ताईं कीअं पहुता, कीअं कॉन्टेक्ट में आया ऐं कीअं फैमिली इजाज़त ॾिनी, मां पुछणु चाहींदमि। जी, फेसबुक ते असां जॾहिं ॾिठीसीं पोस्ट ते, उन खां बाद सर सां असां कॉन्टेक्ट कयो, हुन चयो तव्हां अचो, असां तव्हांखे ॾिसूं, तव्हां ॾिसो सेंटर खे, विज़िट कयो, पोइ जीअं तव्हांखे लॻे। उन खां बाद मुंहिंजी अम्मी हली, असां हुते वियासीं, मुंहिंजी अम्मी ॾिठो त बाक़ी ॿार मोजड़ा जेके हुते सभु हुया ट्रेनिंग वठनि पिया, हुननि जी ज़िंदगी ख़ुशहाल हुई। अम्मी सोचियो त शायदि मुंहिंजी धीउ घर में आइसोलेट थी वई आहे ऐं न काॾे अची वञी बि न सघंदा हुआसीं, व्हीलचेयर न हूंदी। जॾहिं खां असां सेंटर में आयासीं, अवेयरनेस मिली, सर असांखे व्हीलचेयर ॾिनी। व्हीलचेयर ईअं असांखे पंहिंजा पेर मिली विया आहिनि, हिते वेही करे असां केॾे बि वञी सघूं था, शॉपिंग करणु, शादी में, दोस्तनि ॾे, हेॾे होॾे, ईद ते वञणु, असां हर जॻह ते वञी सघूं था। पहिरियां असां न वेंदासीं घर में। सही, बिल्कुलु सही। माना हाणे जेको आहे सो न ज़िंदगी खे हिकिड़े ॿिए रुख में तव्हां, जी बिल्कुलु ॿिए रुख में तव्हां ॾिसणु शुरू कयो आहे, जेको हक़ीक़त में ख़ूबसूरत पिणु आहे। अच्छा मारू भील, तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त अव्हां थर जी बि ॻाल्हि कई, त तव्हांजी थर सां बि वाबस्तगी आहे ऐं भील कम्यूनिटी सां तव्हांजी वाबस्तगी आहे। उन खां अलावा मीरपुर ख़ासि जो ज़िक्र हले पियो, उहे ॿार जेके घरनि में मौजूदु आहिनि, जेके माज़ूरी जो जिन ते माण्हू लेबल लॻाए छॾनि था, ऐं उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे फैमिली उन तरीक़े सां सपोर्ट नथी करे सघे, उन ॿार खे कैरी नथी करे सघे, उन्हनि ॿारनि खे मारू भील कीअं ॾिठो आहे ऐं उनजे लाइ सोल्यूशन छा आहे? मैडम, इन जो सोल्यूशन हिकिड़ो ई आहे। जीअं हैदराबाद में पहिरीं उनजे ॿारनि जी न ज़िंदगी ते थोरो ॻाल्हायो, त उहे ॿार उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे, ॾिसो उस्ताद, अक्सर पहिरीं ॻाल्हि इहा आहे त एजुकेशन आहे। एजुकेशन ॻोठनि में त बिल्कुलु आहे ई कोन, छाकाणि त हिकु पर्सन विथ डिसेबिलिटी ऐं उन सां गॾोगॾु हू वञी पाण नथो सघे, पेरेंट्स उनखे पंहिंजी जेके कम में आहिनि मज़दूरी कनि था। हाणे हिकिड़ो ऑलरेडी हिकिड़ो ॿारु हलण वारो जेको आहे, हुनखे स्कूल एडमिशन कराए छॾी आहे त हू स्कूल वञे पियो, पर जंहिंखे एडमिशन नाहे थियल आहे, ऑलरेडी पर्सन विथ डिसेबिलिटी आहे, त हू स्कूल बि नथो वञी सघे। बिल्कुलु बिल्कुलु, हुनखे ख़बर ई कोन्हे त ज़िंदगी अञा अॻिते छा आहे। उनखां पोइ जॾहिं हू ॿार अगरि कुझु पढ़नि बि था, पर हुनखे जेको आहे काउंसलिंग केरु करे, उन्हनि खे इहो केरु ॿुधाए त तूं हिन व्हीलचेयर ते वेही करे छा छा करे सघीं थो, इन व्हीलचेयर ते वेही करे तूं उहे ज़िंदगी गुज़ारे सघीं थो जेको आम इंसान गुज़ारे। जॾहिं इन जो सोल्यूशन इहो आहे त मीरपुर ख़ास जे अंदरि या थरपारकर जे अंदरि अहिड़ा सेंटर हुजणु खपजनि, बल्कि हिकिड़ो न हज़ारे सेंटर हुजणु खपजनि। ॾाढी असांजी पॉपुलेशन आहे थर जी, मीरपुर ख़ास जी, त उनमें काफ़ी सारा सेंटर्स हुजणु खपजनि, जंहिंमें उन्हनि ॿारनि खे आइडेंटिफाई करे खणी अचो वञे ऐं हुननि खे पढ़ायो वञे ऐं हुननि जी काउंसलिंग कई वञे, त इहो मेन किरदारु जेको आहे गवर्नमेंट जो आहे। बिल्कुलु, स्टेट जी जेसीं ताईं गवर्नमेंट पंहिंजो किरदारु अदा न कंदी, उन्हनि पर्सन विथ डिसेबिलिटी लाइ क़दम न खणंदी, तेसि ताईं उहे पर्सन विथ डिसेबिलिटी ईअं ई पोइ हिते वेंदा ऐं घरनि में जेकॾहिं मुक़यद हूंदा, उन्हनि खे को बि ज़िंदगी जो जेको आहे एहसासु कोन हूंदो त ज़िंदगी छा आहे। बिल्कुलु, तव्हां ॾाढी इहा ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे ऐं वॾी ज़िमेदारी असांजी स्टेट जी आहे, छो त लिमिटेड जेको आहे न कम थी सघंदा आहिनि, को बि माण्हू करे, को बि इदारो करे, किथां जी बि सपोर्ट हुजे, किथां जो बि फंड अचे, पर उहो तव्हां लिमिटेड कमु करे सघंदा आहियो। पूरी जी पूरी सिंध में तव्हां जेको आहे न हिकिड़ो इंडिविजुअल माण्हू निकिरे उहो कमु नथो करे सघे, इहा असांजी रियासत जी ज़िमेदारी आहे त उहे रिकग्नाइज़ कनि कहिड़नि कहिड़नि शहरनि में केतिरा केतिरा माण्हू माज़ूर आहिनि, घरनि में केतिरा ॿार माज़ूर आहिनि, किथे किथे माज़ूर ॿार मौजूदु आहिनि, त हिकिड़ी डेटा हूंदी, हिकिड़ी कलेक्शन तव्हां वटि मौजूदु हूंदी, त उन तहत सुठो कमु थी सघे थो। अच्छा सर, केतिरा सेंटर्स हिन वक़्तु मौजूदु आहिनि ऐं 5 साल पुराणी ॻाल्हि कजे त पूरे पाकिस्तान में केतिरा सेंटर्स मौजूदु हुया? बिल्कुलु, इन में ख़ासि तौर ते क्रेडिट ॾींदुसि PILC खे, जे अल्हम्दुलिल्लाह पूरे पाकिस्तान में इन वक़्तु 16 सेंटर असांजे क़ाइमु थी चुका आहिनि प्राइवेट बेसिस ते, ऐं जेको असांजी ऑर्गेनाइज़ेशन उन खे मक़सदु तॾहिं बि आउं ई चाहियां थो, ऐं उन में सॼा एम्प्लॉय जेको पर्सन विद डिसेबिलिटी, ट्रेनिंग कराइण वारा ऐं ट्रेनिंग सिखण वारा सभु पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि। अच्छा, इन में इन ॻाल्हि खे अॻिते वधाइण लाइ आउं ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि, सिंध डिसेबिलिटी एक्ट जेको असां सिंध जे पर्सन विद डिसेबिलिटी खे हिकिड़ो कॉम्प्रिहेंसिव एक्ट ॾिनो वियो आहे, इन में उन जी ज़िंदगी गुज़ारण जो सॼो तरीक़ो ॿुधायो वियो आहे। अगरि असीं ॻाल्हि कयूं था
सिंध पर्सन विद डिसेबिलिटी प्रोटेक्शन अथॉरिटी जी ॻाल्हि कयूं था त पोइ हिकिड़ी अहिड़ी अथॉरिटी ठही वई आहे जंहिंजो कमु इहो आहे की इन एक्ट खे स्प्रेड करे माण्हुनि खे अवेयरनेस रेज़ करे हर सिटी में हर वॾे शहर में। हाणे मिसाल ॾियां थो, हैदराबाद में ग्रीवेंसिस डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ग्रीवेंसिस कमेटी ठहिणी आहे सिंध डिसेबिलिटी एक्ट जे मुताबिक़, पर अञा न थी आहे। इन जो मक़सदु ख़बर छा थींदो? असल में हीअ ग्रीवेंसिस कमेटी जेके ठहंदी त हू ॿारनि खे आइडेंटिफाई कंदी, हू प्लानिंग कंदी, हू इंक्लूसिव सोसाइटी लाइ कमु कंदी। इंक्लूसिव सोसाइटी छा आहे? ॾिसो, अगरि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट पर्सन विद डिसेबिलिटी को ऑन ई नथी करे तो प्लानिंग छा कंदी? बिल्कुलु। अगरि प्रोविंशियल हुकूमत पर्सन विद डिसेबिलिटी को सब्जेक्ट वठे ई कोन थी त प्लानिंग छा कंदी? हाणे ॾिसो, मरकज़ी लेवल ते कराची में ही कमु शुरू थी वियो आहे। असीं चऊं था असां अवेयरनेस एतिरी रेज़ कई आहे, अॼु सॼो पाकिस्तान असां ॾे ॾिसे पियो, हैदराबाद जेके सम्झंदा ही ॻोठ हो, छो मीडिया जो वॾो कलीदी किरदार हो असां सां गॾु, ख़ासि तौर मेरान टीवी जो वॾो कलीदी किरदार हो। उन्हनि इन पैगाम खे सिंध जे घर घर में पहुचायो कि पर्सन विद डिसेबिलिटी क़ाबिल तर्स न सम्झो, अशरफुल मखलूक़ात हुजे ऐं क़ाबिल रहम हुजे, अशरफुल मखलूक़ात हुजे ऐं बेचारो हुजे। ही डिसेबिलिटी अल्लाह ताला जी तरफ़ां हिकु गिफ्ट आहे। गिफ्ट छा लाइ? ऐं अगरि पर्सन विद डिसेबिलिटी न हुजां, ही पर्सन विद डिसेबिलिटी न हुजां न, त इन सोसाइटी लाइ कमु छा लाइ करणु? असां बाय चॉइस इन डिसेबिलिटी मूवमेंट में आया आहियूं। असां सडनली कोन आया आहियूं, असां बाय चॉइस इन लाइ आया आहियूं असां 90 लाख पर्सन विद डिसेबिलिटी खे असांखे एम्पावर करणो आहे। ऐं वॾे वसूख़ सां ई चाहियां थो इन्हनि खे ईअं ठाहियो, ईअं एम्पावर करे सघूं था, पर छा? कलेक्टिव एफर्ट सां गॾु। असां वटि स्किल्स आहिनि, असांजी ज़बान में ताक़त आहे, भई ॿार ॿुधंदा आहिनि, हिन में एनर्जी ईंदी आहे। तव्हां ही ॿुधायो, ग़ज़ाला हिते वेठी आहे, ग़ज़ाला 22 साल ताईं लाड़काना में, हैदराबाद में, कराची में छा लाइ आइसोलेशन में हुई? छा असांजी लफ़्ज़ में ताक़त हुई कि 6 महीने में ही लाइफ जी तरफ़ वापसि अची वई, लाइफ खे इंजॉय करे पई, हाणे जॉब लाइ सर्चिंग करे पई, जॉब में थियण वारी आहे, IT में एक्सपर्ट थी वई आहे। छा लाइ रिज़वाना अॼु एम्पावर थी वई आहे ऐं 4,500 पर्सन विद डिसेबिलिटी एम्पावर थी विया आहिनि। ही कलेक्टिव एफर्ट जे थ्रू असांजे जेके सिंध जे जेके वासी आहिनि हू क़ाबिल तारीफ़ आहिनि। ऐं सच ॿुधाए पियो, सिर्फ़ु ज़रूरत इन मर्ज़ी आहे कि उन्हनि खे अवेयर कयो वञे। एग्ज़ैक्टली लाल मोहम्मद साहब, अवेयरनेस जी त मां पहिरीं बि चयो त हमेशह ई ज़रूरत रहंदी आहे ऐं हर सोसाइटी में रहंदी आहे। ईअं न आहे त पाण जेको आहे पाकिस्तान में मौजूदु आहियूं, सिंध में मौजूदु आहियूं, हैदराबाद में मौजूदु आहियूं त बाबा असांखे असांजे माण्हुनि खे अवेयरनेस जी ज़रूरत आहे। ॿाहिरि जी दुनिया में बि माण्हुनि खे अवेयरनेस जी ज़रूरत हमेशह रही आहे। मसइलो आहे त उनखे डिस्कस कबो ऐं उनजा जेके आहिनि सोल्यूशन्स माण्हुनि जे अॻियां रखिबा, माण्हुनि खे अवेयर कबो। पोइ कलेक्टिवली तव्हां जेको आहे सो तव्हां पंहिंजा प्लान्स ठाहींदव, तव्हां पंहिंजी हुकूमत खे ॿुधाईंदव, तव्हां पंहिंजी लोकल गवर्नमेंट खे ॿुधाईंदव ऐं तव्हां जेको आहे सो उन्हनि खां ज़ाहिरी ॻाल्हि आहे सहूलियतूं वठंदव ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे आसान कंदव, जेको बेसिकली तव्हांजो राइट आहे। बेसिकली तव्हां पंहिंजे राइट ते कमु करे रहिया आहियो। अच्छा जी, वक़्त जो घड़ियूं असांखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, सो लास्ट में मां मैसेज वठणु चाहींदमि। ग़ज़ाला असां सां गॾु मौजूदु आहे। जी ग़ज़ाला, इन दी एंड तव्हांजो छा मैसेज आहे तमामु उहे वालिदैन जेके तव्हांखे ॿुधनि पिया, उन्हनि जा ॿार घरनि में मौजूदु आहिनि? जी, मां सभिनी खे हैदराबाद खे या सभिनी खे सिंध खे इहो थी चवां त असांजे जेको हैड्स जो मतिलबु आहे इदारो, उनखे पेज खे लाइक कनि, शेयर कनि, ताकी उनखे ख़बर पए त अहिड़ा इदारा बि आहिनि ऐं मूं जहिड़ियूं ग़ज़ाला केतिरियूं ई घर में आइसोलेट आहिनि, हू ॿाहिरि निकिरनि, हू बि असां जहिड़ी ज़िंदगी मतिलबु। जी, बहितरीनु, सुठो हिकिड़ो सुठो मैसेज तव्हांजो असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो। थैंक यू, तव्हां असांखे टाइम ॾिनो अॼु जे प्रोग्राम में। लाल मोहम्मद साहब, तव्हांजो छा मैसेज हूंदो असांजे तमामु व्यूअर्स? बिल्कुलु, मुंहिंजो मैसेज आहे सिंध वासियुनि लाइ जेका इंतिहाई ख़ूबसूरत आहिनि, प्यारा माण्हू आहिनि, ज़िंदगी जाम प्यारी आहे, माण्हू खे आइडेंटिफाई करे असां सेंटर ॾे मोकिलियो, तव्हां खणी ईंदव, असां सां गॾु कमु कंदव, असां तव्हांखे सुठो इंसान, कामयाबु इंसान, सिंधी तरक़ी में, पाकिस्तान जी तरक़ी में कलीदी किरदारु इंशाअल्लाह करे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह वज़ीम। ऐं 8 खां 10 साल में सिंध जी तकदीर ते चेंज थियण वारी आहे इंशाअल्लाह। बिल्कुलु इंशाअल्लाह जी। ऐं उहो ॿार तव्हांजी फैमिली में तव्हांजे लाइ हिकिड़ो मददगार साबित थी सघे थो, तव्हांजी सपोर्ट साबित थी सघे थो। फ़क़ति तव्हां जेको आहे सो उन ॿार खे उन में उहो हौसलो पैदा कयो ऐं इंडिपेंडेंस लिविंग सेंटर ताईं तव्हां उनजी रसाई करायो। इंशाअल्लाह जेको आहे सो इहो पूरी सिंध में जेको आहे सो कमु थींदी, असां ज़रूरु ॾिसंदासीं। जी, मारू भील, तव्हांजो छा मैसेज हूंदो? मैडम, मुंहिंजो सभिनी लाइ जेके असां पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि, ख़ासि तौर ते उन्हनि लाइ
त तव्हां जेको तइलीम हासिलु कयो सभ खां पहिरीं, उनखां पोइ तव्हां IT जी फील्ड में अचो। जॾहिं तव्हां IT जी फील्ड में ईंदो तॾहिं तव्हांखे दुनिया जा जेके उहे समूरा कम ऐं दुनिया जा जेके बि उहे सहूलियतूं आहिनि सभु हासिलु थींदियूं। जेसिताईं तव्हांजी पर्सनल ते डिसेबिलिटी ते रहम खाइण जी बजाए तव्हां ते फ़ख़्रु महसूसु कंदो सॼी दुनिया। ऐं उहे ॿार जेके अॼु चवनि था त मां सर वांगुरु, मूंखे मुंहिंजा स्टूडेंट जेके चवनि था त आउं सर वांगुरु थी हिकु फ्रीलांसर थियां, ईअं हिकु जेके तव्हां रोल मॉडल जेको दुनिया में पंहिंजी इन सिंध में जेको अदा कयो था। जी ज़बरदस्त, तव्हांजो ॾाढो सुठो मैसेज आहे। लास्ट में मां ज़रूरु चवणु चाहींदसि त फ्रीलांसिंग जो अपकमिंग डेज़ में मां ज़रूरु कोई प्रोग्राम कंदसि अरेंज, ऐं उन में बि मां तव्हांखे ज़रूरु घुराइणु चाहींदमि, छो त एज़ अ ट्रेनर तव्हां जेको आहे कमु करे रहिया आहियो त ख़ासि तौर सिर्फ़ु असां फ्रीलांसिंग जी ॻाल्हि कंदासीं। जी थैंक यू सो मच लाल मोहम्मद साहब, ग़ज़ाला एंड मारू भील, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हांजी प्रेजेंस असांजे प्रोग्राम जे लाइ ॾाढी ख़ूबसूरत रही ऐं हिकिड़ो यूज़फुल प्रोग्राम अवां ताईं पहुतो। व्यूअर्स, मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।